रहमान रहीम। अवल अलाह अलीम आला आलम जो धणी कादिर पंहिंजी कुदरत सी कायम आहे कदीम। वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम। सौ साराह सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ूं जोड़ जहान जूं। अस्सलामु अलैकुम तमाम नाज़रीन, उम्मीद करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव ऐं खोड़ सारियूं दुआऊं अव्हां जे लाइ, नेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ। ऐं अव्हां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जो अव्हां सां मुखातिब आहियां अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। सुबुह सुबुह जो पहर ऐं सुबुह मेहरान प्रोग्राम अव्हां जो पंहिंजो स्क्रीन ते ॾिनल नंबर बि हले पियो, तव्हां उहो ज़रूरु डायल कजो ऐं प्रोग्राम में बि शामिलु थियण जो तव्हांखे भरपूर मौक़ो ॾींदा आहियूं। हा, ॻाल्हि ॿोल जॾहिं हलंदी आहे त पोइ हुन दौरान कंहिं वक़्तु तव्हांखे शामिलु न करे सघंदा आहियूं, पर तव्हां ॿीहर बि ट्राए कजो ऐं ॿीहार बि मिलंदासीं, टीहार बि मिलंदासीं। सो ॿीहर बि ट्राए कजो, टीहर बि तव्हां ट्राए कजो, ज़रूरु तव्हांजी फ़ोन कॉल मिलंदी ऐं पाण प्रोग्राम में कनेक्टेड थींदासीं, ॻाल्हि ॿोल कंदासीं। अॼु 5 नवंबर आहे ऐं नाज़रीन अॼु 2 जमादुल अवल आहे, जेकॾहिं इस्लामिक डेट पाण ॾिसूं था त। ऐं अॼु जो जेको प्रोग्राम आहे बेहदि ख़ूबसूरत प्रोग्राम थियण वारो आहे। पाण इंजीनियरिंग जी फील्ड ते ॻाल्हाईंदासीं ऐं उन खां अलावा पाण पॉलिटिकल जेके बि असां वटि तनज़ीमूं आहिनि, जेके बि कारकुन कमु करे रहिया आहिनि, उन्हनि बाबति ॻाल्हाईंदासीं। बेसिकली असां ॾिसो शख़्सियत पसंदि काफ़ी माण्हू थींदा आहिनि, पर मां चवंदी आहियां त इंसानु जेकॾहिं उन कॉल ऐं फ़ैल में तज़ाद ॾिसे थो त पोइ किथे न किथे मायूसी थींदी आहे। असां वटि अमल आया कहिड़ो थिए थो, असां वटि मंशूर त ॾाढा वॾा ईंदा आहिनि, ॻाल्हियूं त ॾाढियूं वॾियूं हूंदियूं आहिनि। असां वटि इलेक्शन जो जेको वक़्तु हूंदो आहे उहो त पंहिंजी हिकिड़ी हाइप वॾी क्रिएट कंदो आहे ऐं उहो जॾहिं फेज़ गुज़री वेंदो आहे त पोइ आया जेके असांजा आम माण्हू हूंदा आहिनि, जिन माण्हुनि खे हक़ीक़त में उन्हनि पंहिंजे लीडर्स जी जंहिंखे हू इलेक्ट कंदा आहिनि, उन्हनि जी जॾहिं ज़रूरत हूंदी आहे त छा उहे उन्हनि वटि मौजूदु हूंदा आहिनि, छा उहे उन्हनि जी हेल्प जे लाइ मौजूदु हूंदा आहिनि। ऐं वरी जॾहिं असां पंहिंजे बेसिक राइट्स जी ॻाल्हि कंदा आहियूं, पंहिंजे हक़नि जी ॻाल्हि कंदा आहियूं, त छा असांखे ॻाल्हाइण जो हक़ु ॾिनो वेंदो आहे। ऐं जेकॾहिं असां मीडिया जी ॻाल्हि कंदा आहियूं, उहा प्रिंट मीडिया हुजे, उहा जेकॾहिं असां सोशल मीडिया जी ॻाल्हि कयूं था, हिन वक़्तु स्क्रीन ते पाण मौजूदु आहियूं, त छा आम माण्हूअ जो जेको आवाज़ु आहे उहो आला इदारनि ताईं पहुचे थो। पर ठीकु आहे, जेकॾहिं पहुचे थो त पोइ उनजो रिज़ल्ट छा थो मिले, इन्हनि सभिनीनि ॻाल्हियुनि बाबति अॼु जे प्रोग्राम में पाण ॻाल्हाईंदासीं। प्रोग्राम बेहदि इंट्रस्टिंग आहे, तव्हां सम्झी विया हूंदव। नाज़रीन, 1 डिसंबर ते जेको आहे सो कल्चरल डे बि सेलिब्रेट कयो वेंदो ऐं जॾहिं कल्चरल डे जी ॻाल्हि थिए थी, पंहिंजी धरती जी ॻाल्हि थिए थी, पंहिंजी सिंध जी ॻाल्हि थिए थी, पंहिंजे माण्हुनि जी ॻाल्हि थिए थी, मारोड़नि जी ॻाल्हि थिए थी, असांजे दरिया जी ॻाल्हि थिए थी, अमन जी ॻाल्हि थिए थी, त पोइ यानी इहे ॻाल्हियूं असांजूं आहिनि ऐं इन ते असांखे ॻाल्हाइणु खपे। पाणी जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं था त पाणी असांजो बेसिक राइट आहे। जेकॾहिं असां सिंध धरती जी ॻाल्हि कयूं था त पोइ असां भाईचारे जी ॻाल्हि कंदा आहियूं, असां अमन जी ॻाल्हि कंदा आहियूं। हिन वक़्तु मेन जेको इशू आहे, मुद्दो जेको आहे उहो पाणी जो आहे। पाणी आहे त असां जेको आहे सो ख़ुशहाल आहियूं, असांजी ज़िंदगी ख़ुशहाल आहे। ऐं मां हमेशह उन्हनि जी ॻाल्हि कंदी आहियां जेके झर जंग में मौजूदु आहिनि। असांजी जेका लाइफ आहे न उहा उन्हनि खां कुझु डिफरेंट ज़रूरु आहे, पर उन्हनि जे करे असांजी लाइफ ॾाढी सुठी बि गुज़रे। सो इहे सभु ॻाल्हियूं अॼु जे प्रोग्राम में नाज़रीन थींदियूं ऐं प्रोग्राम हमेशह मां चवंदी आहियां त इहो तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम आहे, मंच तव्हांजो पंहिंजो आहे। आयल जेके मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि उन्हनि जे इंट्रोडक्शन जी तरफ़ मां अॻियां वधंदसि, तारुफ़ अवां साण मां कराईंदी हलंदसि। पहिरीं सीट ते मूंसां गॾु जेके अॼु जे प्रोग्राम में मौजूदु आहिनि, अनीसा सिद्दीकी साहिबा। ऐं अनीसा साहिबा, तव्हांखे पहिरीं मां भलीकार चवां थी ऐं तव्हांजे कमनि ते जेकॾहिं ॻाल्हाइजे त पाण पॉलिटिशियन आहिनि, सोशल वर्कर आहिनि ऐं ह्यूमन राइट्स डिफेंडर आहिनि। तमामु सुठा कमु करे रहियूं आहिनि, दिलि जी गहराई सां भलीकार चवंदसि। अस्सलाम वालेकुम, हैव अ गुड मॉर्निंग, कीअं आहियो? मां बि तव्हां सभिनि जो जी थोराइती आहियां, स्पेशली मेहरान टीवी जी, जेके हमेशह हिते घुराईंदा आहिनि, मोहबत भरियो सॾु ॾींदा आहिनि ऐं ॻाल्हाइण जो मौक़ो मिलंदो आहे पंहिंजे भेणुनि भाइरनि सां, आवाम सां। ऐं मां बि तव्हां सभिनि खे भलीकार चवां थी। थैंक यू सो मच। ऐं असां सां गॾु ॿी शख़्सियत जेका मौजूदु आहे नाज़रीन, इंजीनियर आगा सैफुल्ला ख़ान असां सां गॾु मौजूदु आहिनि। रिटायर्ड चीफ इंजीनियर आहिनि सुई सदरन गैस कंपनी ऐं सेक्रेटरी जनरल पाकिस्तान सीनियर सिटीज़न एसोसिएशन पाकिस्तान, साबिक़ सदर सपाफ सिंध समाज सुधारक आहिनि। ऐं पाण जो जेको तालुक़ु अथनि उहो शिकारपुर सां अथनि। हिकु नौजवान जॾहिं शिकारपुर मां निकिरे
थो ऐं पोइ पंहिंजे समाज में हिकु बहितरीनु फ़र्द कीअं बणिजे थो, पंहिंजूं बहितरीनु ख़िदमतूं कीअं सरअंजाम ॾिए थो, अॼु हिन बाबति पाण जेको आहे सो ॻाल्हि ॿोल कंदासीं। तव्हांखे दिलि जी गहराई सां मां भलीकार चवां थी। सर अस्सलाम वालेकुम, हैव अ गुड मॉर्निंग। महिरबानी तव्हांजी, तव्हां असांखे मौक़ो ॾिनो मेहरान टीवी में अचण जो ऐं असां पंहिंजा ख़्यालात जो इज़हार करण जो। जी बिल्कुलु। सुबुह सुबुह जो प्रोग्राम हूंदो आहे जी। त टॉपिक्स त डेफिनेटली हिकिड़ो टॉपिक हूंदो आहे, सबकॉन्शियसली काफ़ी सारियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि जेके पोइ वक़्तनि फ़वक़्तनि चाहींदा आहियूं त सुठे तरीक़े सां डिस्क्राइब कयूं, एलैबोरेट कयूं, पंहिंजे नाज़रीन सां ॻाल्हि ॿोल कयूं। पर सुबुह जो वक़्तु आहे, मां पुछणु चाहींदसि हिकिड़ो इंजीनियर ऐं तव्हांजो एतिरो सुठो एक्सपीरियंस ऐं उन खां पोइ जेकॾहिं हाणे जेका तव्हांजी लाइफ गुज़रे पई त सुबुह जो वक़्तु अव्हां जे लाइ कीअं हूंदो आहे? मुंहिंजी सर्विस रही आहे सुई साउदर्न गैस कंपनी में जी हा। तक़रीबन 28 साल। त असां वटि टाइम जी तमामु घणी पाबंदी हूंदी डिपार्टमेंट में बनिस्बत जीअं सिंध गवर्नमेंट में ऑफिसर्स ॿिया टिया पंहिंजे टाइम ते न ईंदा आहिनि, सही ॻाल्हि इहा आहे। ऐं असांजी बाक़ाइदा उते अटेंडेंस 8:30 बजे लॻंदी हुई ऐं जेको एब्सेंट थींदो हुयो 3 दफ़ा उन जी लीव काउंट कंदा हुया, उते लीव थी वेंदी। त असांजी उहा ई मूंखे अञा ताईं आदत आहे सुबुह जो सवेर उथण जी ऐं तयारु थी करे मां पंहिंजे, जीअं हाणे मां पाकिस्तान सीनियर सिटीज़न एसोसिएशन में कमु थो कयां त मां उते बि टाइम ते पहुचंदो आहियां ऐं जेको आहे उहा मुंहिंजी रूटीन अञा ताईं हले पई ऐं उनखे मां तब्दील न कयो आहे। अच्छा, पाण खे मसरूफ़ रखियो आहे घणो इन में। इंट्रस्टिंग। ऐं जॾहिं आदतूं जेको आहे सो न असांजी ज़िंदगी जो हिसो बणिजी वेंदियूं आहिनि न त उन्हनि खे जेको आहे सो असां छॾे न सघंदा आहियूं। ॾाढो मूंखे सुठो लॻो ॿुधी करे। वधीक तव्हां सां ॻाल्हि ॿोल थिए थी। असां सां गॾु मैडम मौजूदु आहिनि। मैडम, मां तव्हां खां बि पुछणु चाहींदसि त घणा सारा कम ऐं एॾो हेक्टिक स्केजुअल, त पोइ भला मॉर्निंग कीअं हूंदी आहे? अल्हम्दुलिल्लाह मॉर्निंग सुठी हूंदी आहे, छो जो सुबुह जो सवेर उथिणो थो पए, ॿारनि खे स्कूल मोकिलिणो थो पए। मां कोशिशि करे उन्हनि खे पाण ई ड्रॉप करे ईंदी आहियां स्कूल जे लाइ। त एज़ यूजुअल उहो ई मॉर्निंग जो त असांजो सुबुह सवेर खां ई आगाज़ थी थो वञे। जी हा। ऐं बहितर आहे इहो बींग मुस्लिम बि उथिजे, सुबुह जो फजर जी निमाज़ पढ़िजे, अलाह खे यादि कजे त सॼो ॾींहुं सुठो गुज़रंदो। इबादत सां शुरूआति कबी त अल्हम्दुलिल्लाह बरकतूं ई बरकतूं हूंदियूं। हा हा हा, बिल्कुलु तव्हां सही चयो। हज़रत अली करमुल्लाह वजह जिन जो कॉल मुबारक आहे न त सुबुह जो सवेर उथण वारनि जा जेके इरादा हूंदा आहिनि उहे ॾाढा मज़बूत हूंदा आहिनि। सो सर तव्हां खां बि पुछणु चाहींदासीं त हिकिड़ो उन स्केजुअल में तव्हां हलिया आहियो जेको ॾाढो पंक्चुअलिटी वारो, रेग्युलरिटी वारो, कॾहिं मुश्किल न थी या बसि आदत पइजी वई त उन शइ खे कैरी करणु ॾाढो ईज़ी थी वियो? न, उहा आदत पइजी वई आहे मूंखे। त हॉलीडे हूंदो बि मां सवेर उथी वेही रहंदो हुअमि। अच्छा। जी हा। ऐं जेको कमु हूंदो मुंहिंजो ऑफिस जो को जा उहो ई मां कंदो हुअमि। ऐं अक्सर असां फील्ड में बि वेंदा हुआसीं हॉलीडे वारे ॾींहुं बि। चवंदा हुआसीं त असांजो इहो ॾींहुं बि असांजो मसरूफ़ गुज़रे, बेकार न वञे। त असां पंहिंजी सुई साउदर्न गैस कंपनी जे लाइ तमामु दिलो जान सां महिनत कईसीं। ऐं तव्हांखे ख़बर हूंदी त जॾहिं बि खुली कचहरियूं लॻंदियूं हुयूं त सुई साउदर्न गैस कंपनी जी कंप्लेंट्स तमामु घटि ईंदियूं हुयूं पब्लिक जे तरफ़ां। इहे डिप्टी कमिश्नर साहबु हूंदा या कमिश्नर साहब जी उन में खुली कचहरियूं थींदियूं त उन में सुई साउदर्न गैस कंपनी जो जेको बि नुमाइंदो वेंदो त उहो आराम सां वेठो हूंदो, छो जो हुनजे ख़िलाफ़ु के बि कंप्लेंट्स न हूंदियूं। असां हर कमु जेको आहे पंहिंजे टाइम ते कंदा हुआसीं। अच्छा, पर मां सम्झां थी त अव्हांजो वक़्तु ॾाढो सुठो गुज़रियो आहे। यू आर वेरी लकी। पर असां वटि जेको आहे सो असां वटि पाण बि ज़ाते ख़ुदि ॾाढी शिकायतूं आहिनि। छो हाणे ॾाढी लोड शेडिंग थी थिए हिन पासे बि। सर इहो भला छा रीज़न आहे? इहो असां त रिटायर थी वियासीं जॾहिं 17 ताईं त इहा शइ कोन हुई 1970 में। इहे बाद में इहे मसइला क्रिएट थिया आहिनि त शायदि लोड वधी वियो आहे तमामु घणो। CN जूं खुलियूं हुयूं तव्हांखे ख़बर आहे कंहिं वक़्त में, उहो उन्हनि ते बि तमामु घणो जेको आहे असांजी गैस कंपनी ध्यानु ॾिनो ऐं उहे कंज़प्शन थींदी हुई तमामु घणी उते। पोइ बाद में उहो ॾिठो आहे त उहे CN जी बि बंदि थी वियूं। ऐं हाणे बि जेको आहे जेके आहिनि त मां नथो सम्झां त
ये लोड शेडिंग असां सम्झ खां ॿाहिरि आया। ये त असांजे वक़्त में इहा शइ कोन हुई, ये हाणे जेका पैदा थी आहे लोड शेडिंग वापदा वांगुरु। ऐं हाणे ॾिसो न सियारे जी मौसम वेझी आहे ऐं ॾाढो जल्दी पोइ सियारे जे मौसम में गैस हलियो वञे थो, घरनि में ॾाढी तकलीफ़ थिए थी, आम माण्हू ॾाढो भोॻे थो। सर मां पुछणु चाहियां, आहे त सुबुह जो प्रोग्राम ॾाढो लाइट प्रोग्राम आहे, कोशिशि बि हूंदी आहे त लाइटली वठी हलूं, पर जॾहिं सुई सदरन गैस कंपनी जी ॻाल्हि थिए थी त मां ज़रूरु पुछणु चाहींदमि त वॉट इज़ द स्ट्रेट पाथ, कीअं आम माण्हू कीअं शिकायत पंहिंजी दर्ज करे सघे थो। मैडम ईअं आहे न, इहे मसइला त आहिनि न, सो कीअं भला इन मसइले खे थोरो घटाइजे? इहो कंपनी एफर्ट्स वठे थी, मुंहिंजे ख़्याल में इन ते बि काफ़ी कमु हले पियो। असांजा जेके आहिनि दोस्त इंजीनियर्स, उन्हनि खां मां पुछंदो रहंदो आहियां त उन्हनि ॿुधायो त ही जेको आहे इन ते वर्क हले पियो सुई साउदर्न गैस कंपनी जो, त इन मसइले खे थोरो घटि कजे जेतिरो थी सघे। हाणे कोशिशूं वठनि पिया, हाणे अलाह मालिक आहे, इन जो नतीजो ज़रूरु ईंदो जी हा, लोड शेडिंग खे घटि करण जो। मैडम तव्हां खां मां पुछणु चाहींदसि, मां चाहींदी आहियां त प्रोग्राम में शुरूअ खां शुरू कजे, सो तव्हांजी एजुकेशन ऐं अव्हांजूं ट्रेनिंग्स, अव्हांजो नंढपण कीअं गुज़रियो, इहो मां ॿुधणु चाहींदमि हिन प्रोग्राम में। ईअं त इहा हिकिड़ी ॾाढी लंबी दास्तान आहे। न उहो चवंदा आहिनि न त दरिया खे कूज़े में बंदि कजे, चवंदा आहिनि त हर शख़्स कहाणी आहे जी, ऐं हर कहाणी जे पोयां का न का स्टोरी हूंदी आहे, हर माण्हू जी पंहिंजी सक्सेस स्टोरी आहे। बहरहाल आई एम पोस्ट ग्रेजुएट अल्हम्दुलिल्लाह, माशाल्लाह। ऐं इन खां अलावा सियासत मुंहिंजो शौक़ु हुयो त मां सियासत जॉइन कयां, छो जो पढ़ियल लिखियल माण्हू, स्पेशली जेकॾहिं पढ़ियल लिखियल सुठी फैमिलीज़ सां रिलेटेड ख़वातीन सियासत खे जॉइन कंदियूं, जी हा, त इहो ॾाढो सुठो आहे। पहिरीं त असां जंहिं ज़माने में मूंखे तक़रीबन 12-13 साल थी विया आहिनि सियासत सां कनेक्टेड, त असां त इहो ई सम्झंदा हुआसीं त सियासत इबादत आहे, पर अॼुकल्ह जे सियासतदाननि हुन सियासत खे तिजारत ठाहे छॾियो आहे। सो सियासत खे जेकॾहिं माण्हू हिकिड़ी इबादत सम्झी पंहिंजे अवाम खे रिलीफ ॾियण जे लाइ या मुल्क क़ौम जी ख़िदमत करण जे लाइ करे थो, त इन खां मथे को ॿी का इबादत ई कान्हे का, इन खां मथे को ॿियो को तव्हांजो वर्क ई कोन्हे को, छो जो जेतिरो एक्सपीरियंस, जेतिरो तव्हांखे इनकरेजमेंट, जेतिरा तजुर्बा, जेतिरियूं शयूं अप्स एंड डाउन्स तव्हां हिन फील्ड में ॾिसो था बीइंग अ विमेन, हूअं त हिकिड़ी औरत जे लाइ हींअर हर फील्ड ई चैलेंजिंग थी वई आहे, मोस्ट चैलेंजिंग थी वई आहे, स्पेशली हिकिड़ी औरत जे लाइ। पर हीअ सियासत त मतिलबु डेली हिकिड़ो चैलेंज आहे तव्हांजे लाइ, पोइ तव्हां इन खे ओवरकम कयो या केतिरियूं वरी डिॼी घबराए वापसि वञी घरनि खे वेही रहंदियूं आहिनि, त इट्स अ वेरी हार्ड वर्किंग प्रोसेस, ऐं इन में तव्हांखे तमामु घणा एक्सपीरियंसिस थियनि था, तव्हांजी सोच वसी थिए थी, है न, वण जी काठी त हिकिड़ो गुलदस्तो आहे या हर क़िस्म जे माण्हू सां तव्हांखे डीलिंग करणी पए थी। सो मुंहिंजे लाइ हिकिड़ो मतिलबु सुठो तजुर्बो रहियो, मुंहिंजी नंढी एज में मां इन शइ में एंटर थियसि। ऐं When you were joined, कॾहिं तव्हां जॉइन कयो? मां 2012 में PTI जॉइन कई। ओके। ऐं स्पेशली 2014 में जॾहिं ख़ान साहब धरणो ॾिनो हुयो 126 ॾींहंनि जो, त आई वॉज़ एट दैट टाइम अ वेरी एक्टिव मेंबर। उन खां पोइ बसि पोइ अल्हम्दुलिल्लाह सिंध जा उहिदा बि रहिया, पंहिंजूं सरगर्मियूं जारियूं रहियूं, स्टिल जर्नी इज़ कंटिन्यू, ऐं इंशाअल्लाह रहंदी। जेतिरो थी सघियो पंहिंजे अवाम जे लाइ, पंहिंजे मुल्क ऐं क़ौम जी ख़िदमत जे लाइ कमु। सही मैडम, हिन वक़्तु तव्हां पंहिंजूं ख़िदमतूं जेके सर अंजाम ॾियो पियूं, मां ॿुधणु चाहींदसि, मां चाहींदसि त आम माण्हुनि ताईं अव्हांजो बि आवाज़ पहुचे। अच्छा, इन खां अलावा मां काफ़ी सारे मतिलबु इंटरनेशनल NGO सां बि कनेक्टेड आहियां, जंहिंमें असां वुमेन एम्पावरमेंट ते, ऐं जीअं कोविड आयो, कोविड-19 में असां वैक्सीन ते कमु कयो, जेका अवेयरनेस कोन हुई सॼी सिंध में। फ्लड जी सूरत हाल में राशन डिस्ट्रीब्यूशन थी वियो, या रमज़ान में बि इन क़िस्म जो वर्क करणु, या असांजी कोशिशि इहा हूंदी आहे त जेके ख़वातीन पंहिंजे पेरनि ते बीहणु चाहिनि थियूं, त पोइ कंहिं न कंहिं हेल्प सां उन्हनि जे लाइ ट्रेनिंग सेंटर्स थी विया, या जेके कोचिंग क्लासिस थी वियूं उन्हनि खे ॾियारजनि, जीअं सिलाई कढ़ाई जूं थी वियूं, ब्यूटी जा कोर्सिस थी विया, त मतिलबु अहिड़े क़िस्म जे कमनि में
ऐं अॻियां रहंदी आहियां। या जेकॾहिं कंहिं औरत खे हरूभरू तशदुद जो निशानो बणायो थो वञे, छो हींअर त इहा हिकिड़ो डेली जो थी वियो आहे हैरासमेंट। हर घर जी इहा कहाणी आहे, तव्हांखे हैरासमेंट मिलंदी, वायलेंस मिलंदो, उन ते कमु करणु। सही सही। अच्छा मैडम, इट्स वेरी इंट्रस्टिंग, नो डाउट। ॾाढो सुठो तव्हांजो कमु आहे ऐं इन्हनि कमनि जी स्टिल ज़रूरत आहे। इहे कम स्टिल थींदा बि हूंदा, काफ़ी सारा प्रोजेक्ट रन बि करे रहिया आहिनि बाज़ार। मां ख़ुदि काफ़ी इदारनि में कमु करे चुकी आहियां, सो ॻाल्हाइणु मूंखे सुठो लॻंदो, मां ॼाणणु बि चाहींदसि। पर वधूं था ब्रेक जी तरफ़। शॉर्ट कमर्शियल ब्रेक आहे, नंढिड़ो ब्रेक आहे। नाज़रीन, तव्हां काॾे न वञिजो ऐं ॾिसंदा रहिजो तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार चवां थी आवां पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं नंढिड़ो ब्रेक हूंदो आहे, जल्दी सां वापसि अची वेंदा आहियूं। तव्हां एक्टिवली जेको आहे सो प्रोग्राम ॾिसंदा आहियो, वॉच कंदा आहियो, कॉल्स कंदा आहियो। प्रोग्राम में असां वटि जेको गेस्ट आहिनि, हिन वक़्तु असां वटि 2 गेस्ट जेके मौजूदु आहिनि, पंहिंजी पंहिंजी फील्ड में ॾाढो सुठे तरीक़े सां उन्हनि कमु कयो आहे, करे बि रहिया आहिनि। इंजीनियर आगा सैफुल्ला ख़ान खां मां पुछणु चाहींदमि। सर, जीअं त मूं अनीसा साहिबा खे चयो त शुरूअ खां ॿुधणु चाहींदासीं, सो मैम त ॾाढो शॉर्टली जेको आहे सो दरिया खे उन कूज़े में बंदि कयो। ऐं चाहींदसि त तव्हां बि पंहिंजी जर्नी असां सां शेयर कजो। तव्हांजी एजुकेशन, तव्हांजी तालीम, तव्हांजो ॻोठ। इब्तिदाई जेका एजुकेशन उहा सखर में रही। असीं सखर में असांजा घर आहिनि, उते मां प्राइमरी, मैट्रिक ऐं इंटर सखर मां कई। पहिरियां मुंहिंजो घणो इंट्रस्ट मेडिकल साइड ते हुयो, पोइ उन वक़्तु मुंहिंजी सिलेक्शन न थी सघी मेडिकल में, त पोइ मां वरी पंहिंजा सब्जेक्ट चेंज करे इंजीनियरिंग साइड ते हलियो आयुमि। अच्छा। हा, पोइ मुंहिंजी मेरान इंजीनियरिंग यूनिवर्सिटी में मुंहिंजी दाख़िला थी वई इंटर खां बाद में, ऐं 84 में मां पास आउट उतां कई। 84 में? सही। जी हा, मूंखे डिग्री मिली उतां। 2 साल खनि वेठा रहियासीं घर, जॉब जे सिलसिले में कोशिशि कंदा रहियासीं। पोइ महिरबानी थी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जी जॾहिं हुकूमत आई, त उन में असांखे सुई साउदर्न गैस में अपॉइंटमेंट मिली हिते। त पोइ लगातार असां रिटायरमेंट मुंहिंजी उतां ई थी, सुई गैस कंपनी मां। सही सही जी, ज़बरदस्त जी ज़बरदस्त। ऐं रिटायरमेंट खां बाद में हिकिड़ी आदत पइजी वई कमकार जी, त वेहणु न पियो अचे घर में ईअं। त पॉलिटिक्स में बि हिसो हुयो स्टूडेंट लाइफ में। पोइ वरी मां पाकिस्तान सीनियर सिटीज़न एसोसिएशन जॉइन कई, त मां पाण खे मसरूफ़ रखां हिते, ऐं वेलफेयर जे कमनि में असां कुझु पब्लिक खे, ग़रीब माण्हुनि खे रिलीफ ॾियूं। बिल्कुलु बिल्कुलु ज़बरदस्त ज़बरदस्त जी। वधीक तव्हां सां बि ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रखंदासीं। अनीसा साहिबा, असां ॻाल्हि कई पे डिफरेंट NGOs जी, डिफरेंट इदारनि जी जिते सुठा कमु थियनि था। बेसिकली असांजे समाज जे सुधारे जे लाइ, औरतुनि खे सुठे तरीक़े सां सपोर्ट करण जे लाइ मां ॿुधणु चाहींदसि त हिन वक़्तु इहो कमु केतिरो हले पियो ऐं तव्हां केतिरा इन्वॉल्व आहियो। इहो कमु कोविड-19 ताईं त माशाल्लाह सुठो हलियो, पर 2021-22 मतिलबु जीअं कोविड-19 थोरो सो मतिलबु उन खां पोइ छा आहे जो या त फंडिंग अचणु बंदि थी वई इदारनि खे, या वरी उहे इदारा जेके ग्राउंड ते कमु कोन कंदा हुया ऐं सिर्फ़ु फंडिंग वठी करे पंहिंजा पेट भरंदा हुया, उहे ब्लैक लिस्ट कया विया। इवन ख़ुदि ख़ान साहब जी दौरे हुकूमत में मोर देन 50% NGOs खे ब्लैक लिस्ट कयो वियो, इन ई करे त उन्हनि जी का वर्किंग कोन्हे, ग़लति कूड़ियूं रजिस्ट्रेशन्स थियल आहिनि, कमु को आहे कोन, ऐं फंडिंग वठी करे माण्हुनि ताईं उन जी को रिलीफ कोन थो मिले। त उन खां पोइ मतिलबु मूंखे हिननि 2-3 सालनि में को अहिड़ो एक्टिव NGO स्पेशली हाँ कराची ऐं पंजाब में त आहिनि, हैदराबाद जे अंदरि अहिड़ो को कोन्हे को हींअर एज सच जेको वुमेन एम्पावरमेंट ते कमु कंदो हुजे, जेको माण्हुनि खे रिलीफ फंडिंग ॾींदो हुजे, जेके को अहिड़ियूं जेके ख़वातीन आहिनि जेके पंहिंजी मदद पाण जे तहत कुझु करणु चाहिनि थियूं, उन्हनि खे के हुनर जूं अहिड़ियूं क्लासिस हिते त हैदराबाद में सेशन्स थियनि था, ॾेखारिया वञनि था, पर जिथे ज़रूरत आहे हैदराबाद जी औरत खे ज़रूरत कान्हे का, ज़रूरत आहे इंटीरियर में वेठल औरत खे,
बहराड़ी जी औरत खे, बहराड़ीअ में वेठल औरत खे, जिन खे अञा ताईं पंहिंजे राइट्स जी नो हाउ कान्हे का, जेके चाहिनि थियूं त असां वटि इहे इदारा, इहे NGOs, इहे टीम्स अचनि, छो जो सियासी अॻुवाण त वेंदा कोन। हींअर उहो इलेक्शननि में खटे करे वोट वठी करे वेही रहिया, हाणे वरी 4 सालनि खां पोइ वेंदा ऐं बहरहाल इहो त हिकिड़ो असांजो अलॻि चैप्टर थी वेंदो। सो जेके इहे ख़वातीन आहिनि या जेके इहे छोकिरियूं आहिनि जिन खे तालीम नथी ॾिनी वञे, तालीम ते कम जी ज़रूरत आहे सिंध में। गवर्नमेंट सिस्टम, गवर्नमेंट जेको एजुकेशन सिस्टम आहे उहो त तव्हांखे ख़बर आहे छा आहे। हर को माण्हू प्राइवेट एजुकेशन अफोर्ड नथो करे सघे ऐं उन एजुकेशन खे बहितर करण जे लाइ असांखे कमु करिणो। उन में गवर्नमेंट असांजी केतिरी सपोर्ट करे थी, पर पहिरीं इहे NGO सेक्टर्स बि इन शइ ते कमु कंदा हुया त उहे छोकिरियूं अञा ताईं बि, अॼु ॾींहं ताईं बि असां वटि इहा हालत आहे जो छोकिरियुनि खे पढ़ाई नथी करणु ॾिनी वञे। सो उन्हनि खे उहो शऊर ॾियणु, उन्हनि खे उहा अवेयरनेस ॾियण जे लाइ असांखे अंदरि वञी करे इहे कमु करणा पवंदा। सिर्फ़ु हैदराबाद में इहे वॾियूं वॾियूं NGO सेमिनार कराए मथे शो कराइनि थियूं डोनर्स खे त बाबा असां हेतिरो कमु कयूं था पिया, ग्राउंड लेवल ते कमु ज़ीरो आहे। बिल्कुलु बिल्कुलु ईअं आहे। ऐं तव्हां बिल्कुलु सही चयो त असां वटि न फोटो सेशन ॾाढो घणो हूंदो आहे ऐं उहो सोशल मीडिया ते हर को पंहिंजे अकाउंट ते रखी ॿुधाईंदो त आहे त ठीकु आहे एतिरा सेशन्स थिया आहिनि, हीउ कमु थियो आहे, जंगल में मोर नाचा किसने देखा चयो वेंदो आहे, पर हक़ीक़त में उहो कमु कहिड़े तरीक़े सां थिए पियो। ऐं अच्छा हिकिड़ो ॾिसो प्रोजेक्ट, एॾो वॾो प्रोजेक्ट हले थो, उन मुख़्तलिफ़ इदारनि जी उन्हनि वटि फंडिंग अचे थी ऐं ॾाढो सुठे तरीक़े सां उनजो ॾेखाव बि आहे, पर उनजो आउटपुट छा आहे, केतिरे टाइम खां पोइ उनजी छा रिज़ल्ट मिले थी, इन शइ जी ख़बर कोन पवंदी आहे। उहो इंडिविजुअल माना फर्ज़ ते छॾियो वेंदो आहे त उहो पंहिंजी महिनत पाण छा करे थो अॻियां। पहिरीं ईअं थींदो हुयो जो हाणे जीअं कॾहिं असां 50 औरतुनि खे, 50 ख़वातीन खे असां का सिख्या ॾेई रहिया आहियूं त उन में जेके टॉपर्स आहिनि, जेके पिक करण वारियूं आहिनि, जिन में उहे तूं सलाहियतूं आहिनि, उन्हनि खे इंटरनेशनली लेवल ते ट्रेनिंग्स करायूं वेंदियूं हुयूं, मोकिलियो वेंदो, उन्हनि जी हुनुर खे एक्सप्लोर कयो वेंदो हुयो, एक्सपोज़ कयो वेंदो, उन्हनि खे एक्सपोजर मिलंदो। पर हींअर मां जीअं ॻाल्हि कई त गुज़िरियल 2-3 सालनि खां वठी इहे शयूं कोन थियूं थियनि। ऐं हाणे हिकिड़ो हींअर इस्लामाबाद में हर साल थींदो आहे, शायदि तव्हांखे ख़बर हुजे, पौधा कॉन्फ्रेंस जे नाले सां, उन में कुझु हर सूबे जी ख़वातीन खे, मूंखे ख़ुदि हर साल इन्विटेशन मिलंदी आहे, पर मां सम्झंदी आहियां उते वञणु फज़ूल आहे। छो जो छा आहे जो उहे 4-5 ॾींहं पंहिंजे कल्चर खे सेलिब्रेट कंदा आहिनि, हर सूबो उते ईंदो आहे, पंहिंजे कल्चर खे रिप्रेज़ेंट कंदो आहे, ख़वातीन ईंदियूं आहिनि, बट इट्स अ वेस्टेज ऑफ टाइम। उन खां बहितर इहो आहे, इहे सिर्फ़ु पंहिंजे फंडिंग वठण जा तरीक़ा आहिनि इदारनि जा। सही। ख़वातीन ते अगरि तव्हांखे वुमन एम्पावरमेंट ते कमु करिणो आहे, तव्हांखे वायलेंस हिते तमामु घणो आहे। डोमेस्टिक वायलेंस तमामु घणो आहे, ख़वातीन ते तशद्दुद तमामु घणो आहे, हर इदारे में हेरासमेंट तमामु घणी आहे। औरत जे लाइ कंहिं बि इदारे में, उहो NGO हुजे, उहो जॉब जो सेक्टर हुजे, किथे बि कमु करणु हींअर आसान कोन रहियो आहे। तंहिंजे करे इन्हनि सभिनी शयुनि ते कमु करणु हींअर तमामु ज़रूरी आहे। इन्हनि शयुनि जी असांखे अवेयरनेस ॾियणु ज़रूरी आहे। औरतूं ड्रिजनि थियूं घरनि मां ॿाहिरि निकिरण जे लाइ, पंहिंजे हक़ लाइ आवाज़ उथाइण लाइ, उन्हनि खे एतिरी उहा सम्झ शऊर कान्हे का। त अहिड़ियूं मुतहरिक जेके टीमूं हुजनि जेके इन शइ ते कमु कनि। बिल्कुलु बिल्कुलु, तव्हां ॾाढी सुठी ॻाल्हि कई। ऐं हर दौर में औरत खे चैलेंज त रहियो आहे, इन ॻाल्हि खां त पाण इनकारी थी कोन था सघूं, केर बि कोन थो थी सघे। पर हीउ जेको वक़्तु आहे, मां सम्झां थी हैदराबाद में जेका औरत रहे थी, जीअं तव्हां चयो त ठीकु आहे, बहराड़ी जी औरत जो समहाउ पाण चई सघूं था, पर जेसीं ताईं अंदर जो डपु इंसानु ख़तमु न कंदो, जॾहिं पंहिंजे हक़ जे लाइ ॻाल्हाईंदो कोन, त कुझु मुमकिन कोन आहे। बिल्कुलु अहिड़ा इदारा क़ाइमु थियणु खपनि, या जेके इदारा आहिनि सुठा कमु करे रहिया आहिनि त इन तरह इन्हनि थीम्स ते कमु एक्टिवेट थियनि। जी हा, कमु कंदा बि हूंदा, पर विद द रिज़ल्ट असांखे आउटपुट बि जेको आहे सो उन तरह खपे, त पोइ उनजो एजेंडा उन तरह हुअणु खपे, स्ट्रेटजीज़ उन तरह हुजणु खपनि, अमल दरामद उन तरह थियणु खपे। सैफुल्ला साहिबु, मां तव्हां खां पुछणु चाहींदमि, आग़ाज़ सैफुल्ला ख़ान साहिबु मौजूदु आहिनि, अवां पूरी सिंध में मुख़्तलिफ़ उहिदनि ते रहिया आहियो, तव्हां सुठो कमु कयो आहे। सिंध जी ख़ूबसूरती खे तव्हां कीअं ॾिठो आहे? 1 डिसेंबर ते कल्चरल डे बि सेलिब्रेट थींदो आहे, मां चाहींदसि त तव्हां सिंध जी ख़ूबसूरती खे बयानु कयो त तव्हां सिंध खे कीअं ॾिठो आहे? सिंध असांजो सूबो हिकिड़ो अमन पसंदि सूबो आहे
ऐं हिन वक़्तु जेका आहे लॉ एंड ऑर्डर जी जेका पोज़ीशन आहे उहा तमामु ख़राबु आहे अंदरूनी सिंध में। ऐं हाणे त हैदराबाद में बि मां सम्झां थो त इहा सिचुएशन ख़राब थी थींदी वञे। त इन सां असांखे इन तरफ़ असांखे गवर्नमेंट खे जेको आहे इन तरफ़ सोचणु खपे। इन सां असांजी सिंध जेको आहे तरक़ी न कंदी। अहिड़ियूं हालतूं रहियूं त असां ज़राअत जे पेशे में तमामु अॻिते आहियूं। सिंध सूबो ख़ूबसूरती जे लिहाज़ खां असां वटि हिस्टोरिकल प्लेसिस आहिनि काफ़ी, पर उहे तव्हां वञो जीअं तव्हांजो हिते राणी बाग आहे, उते गवर्नमेंट जूं टिकट्स लॻियूं पियूं आहिनि, ग़रीब माण्हू टिकटां भरे पोइ अंदरि वञे। इहे हिकिड़ो तफ़री गाह आहे। त इहे गवर्नमेंट खे खपे त अहिड़ा तफ़री गाह जेके बि आहिनि सिंध में त उहे फ्री करणु खपनि आम माण्हू जे लाइ, त हू आम माण्हू उते वञी इंजॉय करे। त हर जाइ ते जेके आहिनि टैक्स लॻी पई आहे, उहो ग़रीब वेंदो ॿार वठी मोटर साइकिल बीहारंदो उन ते टैक्स, एंटर थींदो अंदरि उन ते टैक्स। त मां चवां थो त गवर्नमेंट खे इन पासे ते ख़्यालु करणु खपे ऐं अहिड़ियूं तफ़री गाह जेके बि आहिनि उन खे आवाम जे लाइ फ्री करणु खपे। सर मां चवंदी आहियां त ठीकु आहे, त टिकट रखियल आहे, दैट्स ओके, पाण उनखे बि एक्सेप्ट कयूं था। पर आम माण्हू जॾहिं उते अंदरि वञे थो त छा तव्हांखे उते साफ़ पीअण जो पाणी मिले थो? छा तव्हांजे लाइ कुझु फैसिलिटी आहे जो तव्हां उनजी टिकट्स वठी रहिया आहियो? न उहा ई ॻाल्हि आहे न, त उहे या त उते सहूलियतां ॾियनि अहिड़ियूं, तव्हांखे पाणी न मिलंदो, तव्हांखे वेहण जी जॻह न मिलंदी, तव्हां राणी बाग खे ई वठो त कहिड़ी हिते हालत लॻी पई। सही सही। ऐं शिकारपुर जे हवाले सां बि ॿुधणु चाहींदमि। शिकारपुर सिंध जो अहिड़ो ख़ूबसूरत हिकिड़ो शहर हुयो, या ईअं चऊं आहे, आई डोंट नो, त तव्हां मूंखे ॿुधाइजो सर शिकारपुर पहिरीं कीअं हुयो, हींअर कीअं आहे? पेरिस जो बि त लक़ब मिलियल आहे न शिकारपुर जी हिकिड़ी तारीख़ रही आहे पंहिंजी। जी हा बिल्कुलु। ऐं शिकारपुर जो जेको डिग्री कॉलेज आहे उन मां तव्हांखे सिंध में वॾा वॾा ऑफिसर्स मिलंदा जंहिं तव्हां ईअं आहे तालीम वरिती। ऐं कंहिं वक़्त में ॿुधाईंदा त शिकारपुर जा रोड जेके आहिनि घिटियूं, डेली जेको आहे उते गाॾियूं ईंदियूं हुयूं, पाणी हारदियूं हुया, रोडनि जी सफ़ाई थींदी हुई बाक़ाइदा शाम जे टाइम ते। उहा शइ हाणे न रही आहे उते। हाणे तमामु जेको आहे ज़िलो पोइते थी वियो आहे शिकारपुर जो बदअमनी जे सिलसिले में। इन जे करे हाणे बि तव्हांखे न्यूज़ पढ़ी हूंदी 2-3 ॾींहं पहिरियां, नंढड़ा 2 मासूम ॿार उतां अगवा थी चुका आहिनि शिकारपुर मां। त अॻे अमन पसंद ज़िलो हुयो, तालीम याफ़्ता ज़िलो हुयो इहो, ऐं उन लिहाज़ खां शिकारपुर खे तरक़ी न मिली सघी। आगा सैफुल्ला साहब, तव्हां नंढपण में तव्हां रहिया आहियो शिकारपुर में, अवां नंढपण में शिकारपुर खे कीअं ॾिठो ऐं हिन वक़्तु जेको तब्दील थियो आहे शिकारपुर, त उहो कीअं आहे? अॻे तमामु एॾी तरक़ी कोन हुई। कॉलेज हिकिड़ो ई कॉलेज हूंदो, डिग्री कॉलेज, हॉस्पिटल हूंदी, सिविल हॉस्पिटल उते जेको आहे। हाणे त काफ़ी उते अच वञ टालको हूंदो हो जंहिं वक़्त में असां हूंदा हुआसीं, त हाणे डिस्ट्रिक्ट थी वियो आहे शिकारपुर। अॻे सक्कर ज़िले सां वाबस्ता हूंदो हो इहो टालको, डिस्ट्रिक्ट सक्कर में ईंदो हो। त हाणे उते बाक़ाइदा डिप्टी कमिश्नर वेहे थो, SSP वेहनि था। उन लिहाज़ खां उहा तरक़ी उते कान थी जेका असांखे मिलणु खपे आहे शिकारपुर ज़िले खे। बहरहाल गवर्नमेंट अवामी हुकूमत आहे, कुझु असां में उमेद आहिनि त को बहितर कमु थिए डिस्ट्रिक्ट जे लाइ, शहर जे लाइ। सही। हूअं न शिकारपुर जी जेकॾहिं ॻाल्हि पाण कयूं था त केतिरियूं ई अवां पाण बि चई चुका त केतिरियूं ई शख़्सियतूं जेके उन शिकारपुर सां तालुक़ु रखनि थियूं ऐं जिन बहितरीन पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं आहिनि, उन्हनि ते बि मां ज़रूरु ॻाल्हाइणु चाहींदमि। पर वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, ऐं नंढड़ी ब्रेक जे तरफ़ असां वधी रहिया आहियूं। नाज़रीन वरी जल्दी सां वापसि अचूं था पंहिंजे प्रोग्राम सुबुह महराण में। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे मां भलीकार चवां थी, जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह महराण में चांहि अची चुकी आहे, ऐं चांहि मां बि महसूसु थींदासीं ऐं ॻाल्हि ॿोल जे सिलसिले खे बि जारी रखंदासीं। थी सघे थो अवां जेको आहे सो हिन वक़्तु प्रोग्राम खे जॉइन कयो हुजे। असां वटि इंजीनियर आगा सैफुल्ला ख़ान साहिबु प्रोग्राम में मौजूदु आहिनि, ऐं अनीसा सिद्दीकी साहिबा असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। अनीसा साहिबा पॉलिटिशियन आहिनि, सुठे तरीक़े सां कमु करे रहियूं आहिनि। ऐं नाज़रीन मां तव्हांखे पहिरीं बि ॿुधाए चुकसि त 1 डिसेंबर असां सिंधी कल्चरल डे सेलिब्रेट
सेलिब्रेट कंदासीं। ऐं जॾहिं सिंध जी ॻाल्हि थिए थी, सिंध जे पाणीअ जी ॻाल्हि थिए थी, यानी असांजी बेसिक असांजी रूट्स जी ॻाल्हि थिए थी, जेको स्लोगन आहे ॾाढो सुठो ख़ूबसूरत स्लोगन आहे, मज़हबी भाईचारो, असांजी सकाफ़त, सिंधू दरिया, असांजी मईशत ऐं सिंध जी ख़ूबसूरती ते मां ॻाल्हाइणु चाहींदसि। तव्हां ओवरऑल सॼी सिंध जेको आहे सो वक़्तनि फ़वक़्तनि तव्हां वेंदा रहो था, सॼी सिंध तव्हां एक्सप्लोर कंदा रहो था। सो मां पुछणु चाहींदसि अनीसा साहिबा जी ज़ुबानी त अनीसा साहिबा सिंध जी ख़ूबसूरती खे कीअं ॾिठो आहे? मां त इहो ई चवंदसि त जेतिरी असांजी सिंध धरती ख़ूबसूरत आहे, ज़रख़ेज़ आहे, ओतिरी ख़ूबसूरती किथे बि कान्हे का। ऐं तव्हां इहो ॾिसो त न सिर्फ़ु सिंध धरती ख़ूबसूरत आहे, पर केतिरी मालामाल आहे, उन जा जेके ज़ख़ीरा आहिनि उहे किथे नथा वञनि। अॼु जेके माण्हू मतिलबु पंजाब ॾिसो या जेके ॿाहिरि मुल्कनि में तव्हां ॾिसो त सिंध धरती जा रिसोर्सिस आहिनि जेके ओॾहीं मोकिलिया था वञनि। ऐं बेसिकली असांजी जेका जनरेशन आहे उनखे जेकॾहिं असां कल्चर जी ॻाल्हि कयूं त असांजो कल्चर ॾाढो ख़ूबसूरत आहे, फुल ऑफ कलर्स। असांजा जेके कॉस्ट्यूम्स आहिनि, कस्टम ऐं ट्रेडिशन्स आहिनि, उहे तमामु प्यारा आहिनि, उहे सॼे इंटरनेशनली पसंदि कया था वञनि। सिंध सकाफ़त, सिंध धरती जा रंग, सिंध जी जेके हैंडीक्राफ्ट्स आहिनि उहे सॼी दुनिया में मशहूरु आहिनि। त उन हिसाब सां उन जो हिकिड़ो नालो पंहिंजी जॻह ते क़ाइमु आहे। ऐं हिते असां वटि इंटीरियर में जेके ख़वातीन आहिनि, जेके कमु कनि थियूं, उन्हनि जो ई इहो कमु आहे, हैंडीक्राफ्ट्स, बर्थ, अजरकूं, रेलियूं, जेके बि शयूं उन्हनि जूं ई ठाहियल ॿाहिरि असां मोकिलियूं था। ऐं असांजी जेका जनरेशन आहे, जेके असांजा ॿार आहिनि, उहे उन्हनि खे ख़बर न आहे कल्चर छा आहे। हाणे गुज़िरियल काफ़ी 2-3 सालनि खां वठी जीअं असां कल्चर डे सेलिब्रेट कयूं था डिसंबर में, त असांजी जनरेशन खे बि ख़बर पवणु शुरू थी आहे त कल्चर डे बि सेलिब्रेट कयो वेंदो आहे, छो कयो वेंदो आहे, सिंध धरती जा रंग छा आहिनि, सिंध सकाफ़त छा आहे। त इहा नो हाउ ॾियणु तमामु ज़रूरी आहे उन्हनि खे। असां सिंध में रहूं था ऐं सिर्फ़ु सिंध वारा न, बल्कि कल्चर डे तव्हां ॾिसंदव त ओवरसीज़ में बि ॾाढे जोशो ख़रोश सां माण्हू मल्हाईंदा आहिनि, सिंध धरती जे रंगनि खे उजागर कंदा आहिनि। त असां प्राउड आहियूं त असां सिंध धरती जो फ़ख़्रु आहियूं ऐं असां हितां जी पैदाइश आहे असांजी सिंध धरती जी, इन खां वधीक फ़ख़्र जी का ॻाल्हि कान्हे का। तव्हां बिल्कुलु ॾाढो ख़ूबसूरत तरीक़े सां बयानु कयो आहे सिंध जी ट्रेडिशन ऐं सिंध जो जेको असांजो कल्चर आहे, सिंध जो जेको हुनुरु आहे, औरतुनि जो जेको हुनुरु आहे, ऐं औरतुनि जो जेको हुनुरु ॿाहिरि वञे थो त उनजी हिकिड़ी पंहिंजी हिकिड़ी हाइप बि मां चवां थी क्रिएट थियल आहे। ऐं हिननि ॾींहंनि में असांखे घणी ख़बर पवंदी आहे। तव्हां बिल्कुलु सही चयो। ऐं इहो न असांजी एजुकेशन जो बि हाणे पार्ट थी वियो आहे मैडम, जेतिरो जंहिं हद ताईं मां ॾिसां थी, छो त उहा शइ ईयरली सेलिब्रेट थिए थी। जीअं ईद सेलिब्रेट सर पाण कंदा आहियूं, ईअं ई जॾहिं ईयरली असांजी सिंधी ईद सेलिब्रेट थिए थी त इहा शइ जेको आहे सो असांजे नसुलनि में मुंतक़िल थिए पई। ऐं इहा शइ जेको आहे सो असांखे अहसासु ॾियारे पई त यस वी वर रिच एंड स्टिल वी आर। पर मां इहो ज़रूरु चवणु चाहींदसि त असां जेको आहे सो पंहिंजी जॾहिं सकाफ़त ते फ़ख़ुरु करियूं था त दुनिया जीअं अॻियां वधे पई, AI जो दौरु आहे, आर्टिफिशियल इंटेलिजेंस जी दुनिया आहे, उन तरह असांखे अॻियां पिणु वधणु खपे। सर, हीअ जेको ॾींहुं सेलिब्रेट थिए थो, हीअ जेका ईद सेलिब्रेट थिए थी, तव्हां इनखे कीअं था ॾिसो? ये तमामु हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे। असां पंहिंजे सकाफ़त खे नुमाया कयूं था, इन ॾींहं ते सेलिब्रेट था कयूं। ऐं जीअं अदी फरमायो त इहे ओवरसीज़ में मुल्कनि में बि इहो थिए पियो। पर हिकिड़ी शइ आहे, इहो मां चवां थो इहो असांखे इहो सब्जेक्ट हुजणु खपे स्कूलनि में नंढनि ॿारनि जे लाइ, उन्हनि खे पढ़ायो वञे सिंध जी सकाफ़त ते। त इहा शइ असां वटि ॾाढी जेको आहे इन शइ जी कमी आहे। नौजवाननि खे बचपन खां वठी जेकॾहिं नौजवान इहा शइ तालीम हासिलु कंदो इन बारे में त उहा वधीक बहितर थींदी, जो बजाए हिकिड़े ॾींहं में असां गाॾियुनि ते, स्कूटरनि ते झंडो टोपी पाए घुमी फिरी शाम जो हर को घर मोटी वञे। त मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त असां बाक़ाइदा हिकिड़ो सब्जेक्ट रखूं, इन में गवर्नमेंट खे खपे स्कूलनि में ॿारनि खे पढ़ाइजे सकाफ़त जे बारे में, सिंध जो कल्चर छा आहे।
सिंध मालामाल आहे हर शइ लिहाज़ खां। असां वटि तमामु वॾी मिक़दार में हिते गैस जा ज़ख़ीरा आहिनि, त पाणी आहे असां वटि, सिंधू दरिया आहे असां वटि, ज़रात असां वटि तमामु घणी आहे, पर उन ते ध्यानु तमामु घटि ॾिनो थो वञे इन शइ ते। हाणे ॾिसो मुंहिंजे वक़्त में जॾहिं असां हूंदा हुआसीं गैस कंपनी में, त मीरपुर माथेल मां गैस जो ज़ख़ीरो एतिरो निकितो हुयो त सुई में जेको ईंदो हुयो, सुई बलोचिस्तान मां, उन खां वॾो ज़ख़ीरो हिते आहे मीरपुर माथेल में। पर हितां उन मां सिंध खे गैस नथी मिले, त इहा असांजे लाइ वॾी हिकिड़ी बदकिस्मती आहे। उहा गैस डायरेक्ट ॿिनि सूबनि में वञे थी, असांखे हिते लोड शेडिंग खे मुंहुं ॾियणो पए थो। त जेका शइ असां वटि निकिरे पहिरियों उन ते सिंध जे माण्हुनि जो हक़ु आहे, उनखे उहा शइ मिलणु खपे पहिरियों। बिल्कुलु, सिंध ज़रखेज़ आहे ऐं हर मामले में सिंध खे असां ज़रखेज़ ॾिठो आहे। पर बदकिस्मती इहा आहे, सिंध मां कोयलो निकिरंदो आहे पर उहो सिंध खे नसीबु कोन थींदो आहे। सिंध मां गैस निकिरंदो आहे, उहो सिंध खे नसीबु कोन थींदो आहे। सर मां असांजा जेके इहे नंढा नंढा मसइला आहिनि, लोड शेडिंग थियणु, गैस हली वञणु, हिते वेही करे ॻाल्हि करणु शायदि इलाही ईज़ी आहे, पर उन सिचुएशन में फेस करणु उन्हनि माण्हुनि जे लाइ ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। मैडम, मां तव्हां खां पुछणु चाहींदमि त अव्हां थोरो ॿुधाइजो त जेकॾहिं मसइलो आहे, तमामु घणो किथे मसइलो आहे, त उहा क्यूरी कीअं, उहा शिकायत कीअं दर्ज कराइजे, इदारे ताईं कीअं पहुचे थी। अच्छा, वरी मां इहो बि पुछणु चाहींदसि त इदारो उनखे कीअं ॾिसे थो, उनखे कीअं हल करे थो मामले खे। इहे जेके कंप्लेंट्स अचनि थियूं, उन्हनि जे लाइ असांखे बाक़ाइदा हिते असांजो सेंटर क़ाइमु थियल आहे हैदराबाद रीजनल ऑफिस में। जीअं लतीफ़ाबाद थियो, उते त माण्हू जेके अचनि था उते टेलीफोन जी बि उन्हनि खे सहूलियत आहे, पंहिंजो टेलीफोन ते बि कंप्लेंट लिखाराए सघनि था या एप्लीकेशन ॾियनि। त इहा असांजी गैस कंपनी, मां चवंदुमि त वॾी उन्हनि माण्हुनि जे लाइ ख़ुशकिस्मती आहे त 24 आवर्स जे अंदरि अंदरि उहा कंप्लेंट जेका उहो अटेंड कंदा आहिनि गैस कंपनी जा इंजीनियर्स जेके बि आहिनि, ऐं उहो 24 आवर्स जेके आहिनि उन्हनि जी सर्विस उते आहे असां वटि। त इहा हिकिड़ी इम्प्रूवमेंट आहे असां वटि। पब्लिक जी जेके कंप्लेंट्स थियनि थियूं उन्हनि खे असां हल कंदा आहियूं। सही सही 24 आवर्स जे अंदरि अंदरि। होपफुली त इहे जेके असांजा इहे मसइला आहिनि, उथंदड़ मसइलो आहे इहो, गैस जो ॾाढो वॾो मसइलो आहे, त इहो हल थी सघे। अनीसा साहिबा बि मौजूदु आहिनि। अनीसा साहिबा, तव्हां पॉलिटिकल वर्कर आहियो, तव्हां समाजी सुठा कमु करे रहियूं आहियो। असांजी सिंध ॾिसो, तव्हां पाण ख़ुदि पंहिंजी ज़ुबानी इक़रार कयो त सिंध बेहद ख़ूबसूरत आहे, ज़रखेज़ आहे, पर हीअ जेके बहरान थियनि था, त आया इन्हनि खे कीअं मुंहुं ॾिबो, छा रिलीफ हूंदो, छा था सम्झो तव्हां? थोरो मां कल्चर डे ते ईंदसि, पहिरीं मुंहिंजी थोरी ॻाल्हि रहिजी वई। Why not, please? हा, असां वटि हिते 1 डिसंबर खां वठी 10 डिसंबर ताईं रोडनि रस्तनि ते न्याणियूं, छोकिरा, रोड ब्लॉकिंग्स, सिंधी गाननि ते डांसूं, इहो असांजो कल्चर कोन्हे। कल्चर आहे असांजा ही रिसोर्सिस जिन जी ॻाल्हि थी, त जेके असांजा कब्ज़ो कयल आहिनि, असां ई उन खां महरूम आहियूं। तव्हां सिंध जे रिसोर्सिस ते ॻाल्हायो, वॾा प्रोग्राम्स कयो, तव्हां जेके सिंध जूं कस्टम्स ऐं ट्रेडिशन्स आहिनि तव्हां उन्हनि खे उजागर कयो, तव्हां नंढियूं नंढियूं एग्ज़िबिशन्स हणो, पंहिंजो कल्चर शो कयो। असांखे कल्चर इहो थोरी थो चए त रोडनि रस्तनि ते नियाणियुनि खे कढी वञी ऐं डांसूं करायो। इहो हिकिड़ो, इन ते सिंध गवर्नमेंट खे हिकिड़ो एक्शन वठणु खपे। ही कहिड़े क़िस्म जी ईद था तव्हां मल्हायो? इहो इन क़िस्म जी कल्चर सेलिब्रेशन न हुजणु खपे। मुंहिंजो इहो स्टेंस आहे। बाक़ी अगरि असां इहो चवंदो आहे असां आज़ादु क़ौम आहियूं, असां आज़ादी था मल्हायूं, त असां आज़ादु क़ौम कोन आहियूं अञा ताईं। अञा ताईं बि असां उन्हनि वॾेरा शाही निज़ाम जा ग़ुलाम आहियूं। ठीकु आहे न? या त पहिरीं असां बाक़ाइदे आज़ादु थी वञूं जी, पोइ असां आज़ादी मल्हायूं। ओवरसीज़ में बि तव्हां ॾिसो त इन तरीक़े सां त कल्चर डे सेलिब्रेट कोन थो थिए। सो हिकिड़ो इहो पॉइंट आहे। ॿियो इहो त तव्हां ॻाल्हि कई त जेके बहरान आहिनि उन्हनि खे कीअं ख़तमु कयो वञे। बहरान कॾहिं बि ख़तमु कोन थींदो जेसिताईं असांजे इदारनि जो एहतसाब न थींदो। ऐं जेको हिते एहतसाब करण जी ॻाल्हि करे थो, त सॉरी टू से
उन जो एहतिसाब थी थो वञे। सो मथां खां वठी इहो सिस्टम ईअं हले पियो त जेसिताईं असांजा इदारा मुस्तहकम न थींदा, जेसिताईं हिते वॾनि कुर्सियुनि ते वेठल अॻुवाणनि खे, ब्यूरोक्रेट्स खे, ऑफिसर्स खे, छा सुई गैस जे जनरल मैनेजर खे या जेको DGM आहे या MD आहे, उन वटि बि इहा अथॉरिटी कान्हे त तव्हां जिथे गैस जी सप्लाई घटि पई वञे उते तव्हां उन शइ खे ठीकु कयो। इहो उन जे बि इन हथ में इहा शइ कान हूंदी। मैडम पोइ त स्ट्रेटजीस ते पाण खे ॻाल्हाइणो पवंदो न त जेके हिते वॾनि कुर्सियुनि ते जेके वॾा ऑफिसर वेठा आहिनि उहे पाण मजबूर आहिनि, उन्हनि जा हथ बाउंड आहिनि। जेकॾहिं असां ॻाल्हायूं था त सच ॻाल्हाईंदासीं। जेसि ताईं उन्हनि खे उन्हनि जा प्रॉपर इख़्तियारात न ॾिना वेंदा, असां पंहिंजे जाइज़ हक़नि खां महरूम रहंदासीं। सिंध धरतीअ जा मारूड़ा पंहिंजे रिसोर्सिस खां महरूम रहंदा। उहे रिसोर्सिस ॿाहिरि मोकिलिया वेंदा, उन्हनि रिसोर्सिस ते ॿिया माण्हू कब्ज़ो कंदा। वेठो आहे न, आवाम चुप करे वेठो आहे, केरु कुझु बि नथो करे, केरु कुझु बि नथो ॻाल्हाए। सालनि खां सिंध धरती पंहिंजनि ई हक़नि खां महरूम आहे। बिल्कुलु। सो इन्हनि शयुनि जो बहरान ईअं ई ख़तमु थी सघे थो। मथां खां वठी स्ट्रेटजीज़ अहिड़ियूं ठहनि, उन्हनि खे इख़्तियारात ॾिना वञनि। जी जी बिल्कुलु, तव्हां इहो ठीकु ॻाल्हि कई आहे त जेकॾहिं असां स्टेक होल्डर्स ते ॻाल्हायूं था, असां ॾिसो न कंहिं बि ख़ूबसूरत शइ ते ॻाल्हायो वेंदो आहे त उनजी जड़ुनि खे ॾिठो वेंदो आहे। जेकॾहिं 4 पढ़ियल लिखियल औरतूं उथी चवंदियूं त असां वायलेंस ख़तमु करे छॾींदासीं, डोमेस्टिक हैरासमेंट डोमेस्टिक वायलेंस असां ख़तमु करे सघासीं, इम्पॉसिबल आहे न। इहो पॉसिबल ई कोन्हे। डोमेस्टिक वायलेंस ते केतिरो कमु थियल आहे मां ॿुधणु चाहींदुमि। ॾिसो, डोमेस्टिक वायलेंस हिकिड़ी उहा शइ आहे जंहिं ते जेतिरो कमु कजे उहो घटि आहे। हर घर जी कहाणी आहे। हींअर असां जेतिरो असां वटि इहे NGOs थी विया, सोशल मीडिया तमामु घणी हाईलाइट आहे, हिकिड़ी ख़बर मिंट में फेसबुक ते, इंस्टा ते, न्यूज़ चैनल्स जे थ्रू हिकिड़े कस्बे खां वठी हिकिड़े वॾे शहर जी आराम सां अची थी वञे। पर पोइ बि छा असां उन्हनि मसइलनि ते ओवरकम कयो आहे? न कयो आहे। लैप्सिस किथे आहिनि? असांजे उन्हनि वॾनि इदारनि में वेठल वॾा माण्हू ई जॾहिं इन शइ में इन्वॉल्व आहिनि, पोइ असां 4 पढ़ियल लिखियल माण्हू उथी कीअं उन शइ खे कंट्रोल पर मैडम मूंखे ईअं लॻंदो आहे, हर कंहिंजो पंहिंजो पर्सपेक्टिव आहे, मां तव्हांजे पर्सपेक्टिव जी रेस्पेक्ट कयां थी। मूंखे ईअं महसूसु थींदो आहे, इहा ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त बि आहे त असांजे माण्हुनि खे सिर्फ़ु सही डायरेक्शन जी ज़रूरत हूंदी आहे। सिंधी माण्हू जे ख़मीर में इहा शइ मौजूदु आहे। मूं कल्ह जे प्रोग्राम में बि हिकु टॉपिक ते इन तरह जी ॻाल्हि कई त असांजे ख़मीर में इहा शइ मौजूदु आहे त असां वटि जेकॾहिं पॉज़िटिव शइ आहे, जेकॾहिं सही असांखे ॻाल्हि ॿुधाई वञे थी असांजे नौजवाननि खे, नौजवाननि खे, असांजे वॾड़नि खे जेकॾहिं सही डायरेक्शन ॾिनी वञे थी त पोइ ॾाढो सुठे तरीक़े सां उहो रिज़ल्ट ॾियनि था। ऐं ईअं हुजण बि खपे। जेकॾहिं तव्हांखे हिकु सुठे तरीक़े सां ट्रेंड कयो वञे पियो त तव्हांखे उनजो रिज़ल्ट ॾियणो आहे। ॻाल्हि रही डोमेस्टिक वायलेंस जी, त जीअं तव्हां चयो न, हर शख़्स जी पंहिंजी कहाणी आहे, त हर घर जी हिकिड़ी पंहिंजी कहाणी आहे। पर उतां जी औरत खे मज़बूत थियणो पवंदो, उतां जी औरत खे जेको आहे सो एम्पावर थियणो पवंदो। बाक़ी कलेक्टिवली जेकॾहिं ॻाल्हि कबी त पोइ इन तरह जा कम थियणु खपनि त औरत खे जेको आहे सो इन तरह एम्पावर कयो वञे। सर, हिकिड़ी ॻाल्हि छॾे वियासीं सैफुल्ला साहिबु, शिकारपुर जूं शख़्सियतूं। सो मां ॿुधणु चाहींदसि अव्हां जी ज़ुबानी त अव्हां किन शख़्सियतुनि खे ॾिठो? शेख हयास जो तमामु वॾो नालो आहे, बैदुल मसरूर जो तमामु वॾो नालो आहे। तव्हां किन शख़्सियतुनि खे ॾिठो ऐं किन शख़्सियतुनि खे यादि करणु चाहींदव? मुंहिंजो वास्तो घणो शेख हयास साहिब सां ॾिठो, उन वकालत सखर में शुरू कई। बेसिकली त डिस्ट्रिक्ट शिकारपुर सां हुनजो वास्तो हुयो। एज़ अ वकील हुन सां मुंहिंजूं कई दफ़ा मुलाक़ातियूं थियूं। बाक़ी ॿियूं शख़्सियतुनि में इलाही बख़्श उमरो साहिबु, आगा ग़ुलाम नबी ख़ान पठान, इहे वॾा पॉलिटिशियन हुया। लियाकत अली ख़ान जे दौर में आगा ग़ुलाम नबी ख़ान, उन खां बाद में ॿियूं बि कई शख़्सियतूं उतां उभरियूं आहिनि शिकारपुर मां। पॉलिटिक्स में ॿिनि कमनि में उन्हनि जो वॾो अहम रोल रहियो आहे उते। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं
जेको आहे सो जॾहिं कंहिं शहर सां को इंसानु तालुक़ु रखंदो हुजे ऐं उन शहर जूं जेकॾहिं शख़्सियतुनि एतिरो सुठे तरीक़े सां हिन समाज में पंहिंजो किरदारु अदा कयो हुजे त हिन तरह जी जॾहिं कचहरियूं थींदियूं आहिनि त उन्हनि खे यादि करणु मुंहिंजे ख़्याल सां वाजिबु हूंदो आहे। सर तव्हांखे इंस्पिरेशन किथां मिली? अवां जीअं त ॻाल्हि कई त मूंखे पहिरियां जेको आहे सो डॉक्टर थियणो हुयो, उन खां पोइ सडनली इहा फील्ड मटाइण वारी जेका ॻाल्हि हुई पोइ इहा कीअं माना तव्हां सोचो त ठीकु आहे जेकॾहिं डॉक्टर न त पोइ इंजीनियर? अॼु मां तव्हांखे ॿुधायां त असांजे ख़ानदान में जेको असांजो नंढड़ो ख़ानदान आहे मुंहिंजे अंकल्स जो ॿिनि जो, उन में डॉक्टर्स ऐं इंजीनियर्स आहियूं असां। ऐं मुंहिंजा 2 कज़िन, मुंहिंजी कज़िन उहे डॉक्टर्स आहिनि, आई स्पेशलिस्ट आहिनि। मुंहिंजो चाचो आई स्पेशलिस्ट हुयो। मुंहिंजो ॾाॾो जेको उहो बर्तानिया दौर में सिविल सर्जन रहियो, जैकबाद हॉस्पिटल में, कराची में, शिकापुर में। ऐं बाद में जेका वरी असांजो जेको हुयो, असां 2 भाइर इंजीनियर्स आहियूं। मुंहिंजो ॿियो सौटु आहे उहो बि इंजीनियर आहे। त अहिड़ी तरीक़े सां असां डॉक्टर्स ऐं इंजीनियर्स में असांजो ख़ानदान अॻिते आहे इन 2 फील्ड में असां। अच्छा, माना पहिरीं असां वटि ईअं हूंदो न मैडम त या त डॉक्टर थियणो आहे या इंजीनियर थियणो आहे, त अव्हांजे जेको ख़ानदान में हिन शइ खे माना ॾाढो मज़बूती सां पकड़ियो वियो या त डॉक्टर थियणो आहे। असांजो ग्रैंड फादर उहो डॉक्टर हुयो, उन पंहिंजी औलाद खे तालीम ॾिनी जी, जंहिंमां उन जा 2 पुट डॉक्टर थिया। ॿियो मुंहिंजो चाचो प्रोफेसर रहियो मेहरान यूनिवर्सिटी में, डॉक्टर इम्तियाज़। आर्किटेक्ट डिपार्टमेंट उन हिते अची खोली, PhD करे आया पाण इंग्लैंड मां। ऐं अॼु बि मेहरान यूनिवर्सिटी में तव्हां वेंदव त हिकिड़ो रोड जेको आहे उन डॉक्टर इम्तियाज़ जे नाले सां मनसूब थियल आहे हुते। त असां बेसिकली पढ़ियल लिखियल फैमिली सां असांजो वास्तो आहे। एग्रीकल्चर बि असांजो आहे पेशो, पर असां सर्विसिस में घणा आहियूं हिते। सही जी। ऐं सर तव्हांजो एक्सपीरियंस ओवरऑल कीअं रहियो आहे? तव्हांजो जॉब्स, तव्हांजा जेतिरा बि तव्हांखे उहिदा मिलिया, त सिंपली तव्हां कीअं बयानु कंदव त इहा जेका एतिरी शानदार लाइफ गुज़री आहे कीअं गुज़री आहे? मुंहिंजी लाइफ तमामु सुठी गुज़री, माशाअल्लाह जी। असां जॾहिं तालीम हासिलु करे इंजीनियरिंग कॉलेज में आयासीं, वरी उहा असांजी लाइफ पूरी थी। वरी हिन में फील्ड में जॾहिं आयासीं सुई साउदर्न गैस में, जॾहिं मूंखे हिते जॉब मिलियो त असां बिल्कुलु हिते ईमानदारी सां कमु कयोसीं। असांजो करप्शन ॾे कॾहिं बि ख़्यालु न वियो त का करप्शन असां कयूं। इहो रिकॉर्ड आहे हिते असांजे इंजीनियर्स जो, 2 ऑफिसरनि जो बि घटि में घटि जेको आहे, ईअं सम्झो 0% जेको आहे हिते ऑफिसर्स जेके बि आहिनि बिल्कुलु हिन इदारे खे ईमानदारी सां हलाइनि था। पर बदकिस्मती इहा आहे थोरी जो जेके वॾियुनि सीटियुनि ते अचनि था उहे थोरो आउटसाइड जा ऑफिसर्स अचनि पिया, ऐं हितां वारनि खे उहो हक़ु नथो मिले पूरो। त एतिरा साल जेके हिते सर्विस था करनि, ख़िदमत था करनि इदारे जी, त उन्हनि खे प्रोमोट करे अॻिते आणनि न, बजाए जो हिकिड़ो नओं माण्हू अची वेंदो मथां त उन खे काफ़ी टाइम सिखण में लॻंदो। तव्हां सही चयो। ऐं अव्हां त प्रोग्राम में ॻाल्हि बि करे चुका हो, ऑफ द कैमरा इहा ॻाल्हि हुई मुंहिंजे ख़्याल सां त जेको सचो माण्हू हूंदो आहे उनखे तमामु घणियूं हार्डल्स बि ईंदियूं आहिनि। सचे माण्हू खे उन तरह जी उहा मञता बि मैडम कोन मिलंदी आहे। वधूं था असां न्यूज़ ब्रेक जी तरफ़। न्यूज़ ब्रेक आहे नाज़रीन, न्यूज़ स्टूडियो जे तरफ़ हलूं था, वरी जल्दी सां वापसि अचूं था, कंटिन्यू कयूं था अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे मां ॿीहर भली कार चवां थी। अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में अनीसा साहिबा सां दिलचस्प कचहरी असां करे रहिया आहियूं। अनीसा साहिबा वतन जी जेका मुहबत आहे उहा ईमान जो हिसो करार ॾिनी वई आहे। सो अव्हांजो जेको कमु आहे ऐं अव्हांजे ॻाल्हाइण में, अव्हांजे अंदाज़ में मूंखे महसूसु थिए पियो त अव्हांजो आम माण्हुनि सां तमामु घणी मुहबत आहे। उहे औरतूं जेके डोमेस्टिक वायलेंस जो शिकार आहिनि, अव्हां चाहियो था त हर औरत जेको आहे सो ख़ुदि मुख़्तियार हुजे ऐं पंहिंजी ज़िंदगी में सुकून जी हिकिड़ी जेको आहे सो उहा लाइफ पंहिंजी गुज़ारे। मां ॿुधणु चाहींदसि। ॾिसो, वतन सां त हर कंहिं माण्हू खे मुहबत हुजे थी। जिथे इंसानु पैदा थिए थो, ॼमे थो, एजुकेशन हासिलु करे थो, उनजो नंढपिण गुज़रे थो, वरी उनजी हिकिड़ी सॼी लाइफ बिगिन थिए थी, त उन जाइ सां, उन मिटीअ सां हिकिड़ी मुहबत, हिकिड़ी उनसियत थिए थी। उहो हिकिड़ो असांजो शौरी अमल आहे। ऐं
केतिरा माण्हू इहे बि हूंदा आहिनि त ॾिसो जिथे पैदा थींदा आहिनि, जिथे ॼमंदा आहिनि, जिथे हुननि जी स्कूलिंग, एजुकेशन सभु कुझु हूंदो आहे, वरी जॾहिं उन्हनि खे ॿाहिरि वञिणो पवंदो आहे लंडन, अमेरिका, जिथे, त बि हू पंहिंजे वतन खे, पंहिंजे वतन जी मिटी खे यादि कंदा आहिनि। इहा आहे वतन जी मोहबत। ॿाहिरि वेठल केतिरनि ई माण्हुनि खां तव्हां पुछंदो त हू अॼु बि चवंदा आहिनि यार असां वटि हिते सभु कुझु आहे, पर असां पंहिंजे वतन खे यादि था कयूं, असांखे पंहिंजी मादरी ज़ुबान, असांखे पंहिंजो मदर जेको होम टाउन आहे उहो यादि अचे थो, असां मिस कयूं था। त उहो माण्हू ई कोन्हे जंहिंखे पंहिंजे वतन सां, जंहिंखे पंहिंजी धरतीअ सां, जंहिंखे पंहिंजे होम टाउन सां मोहबत न हुजे। ऐं ॿी ॻाल्हि तव्हां इहा कई त ॿियो क्वेश्चन रिपीट कजो। हा हा, मूं मैम इहो चवणु चाहियो पिए त अव्हां जी ॻाल्हियुनि मां मूंखे जेतिरी परख पई आहे त पंहिंजनि माण्हुनि सां, पंहिंजी धरती सां अव्हां बेहदि मोहबत करियो था ऐं उनखे वरी अमली शक्ल बि ॾियणु चाहियो था त उन्हनि खे उहो रिलीफ बि मिली सघे। सघे। हिते उहो आम माण्हू वीचारो, असां नंढड़ा ई हुयासीं, ॾिसंदा पिया अचूं त आम माण्हू जेके आहिनि, महिनती जेके माण्हू आहिनि, जीअं तव्हां ॻाल्हि कई सचे माण्हूअ खे क़दुरु कोन मिलंदो आहे, ईअं महिनती माण्हू तव्हां इहो ॾिसो सॼो ॾींहुं मज़दूर जेको माण्हू आहे, या आम हिकिड़ी औरत जेका घर में वेठल आहे, अनएजुकेटेड आहे, ॻोठनि में जेके वेठल औरतियूं आहिनि, केॾियूं महिनत सां, उन्हनि वटि लाइट बि कान्हे, केॾियुनि महिनतुनि सां कमु थियूं कनि, रिलियूं थियूं ठाहिनि, गज थियूं भरनि, सभु कुझु कनि थियूं। ऐं हिते वॾा वॾा NGOs जा इदारा जेके आहिनि उनखे पंहिंजे नाले सां कैश था कराइनि ॿाहिरि मोकिले, त हीअ असांजे NGO जे तरफ़ां ही कमु आहे। ईअं न थियणु खपे। जंहिं माई इहो कमु कयो आहे, जिन सर्तिन इहो कमु कयो आहे, उन्हनि खे उन्हनि सर्तिन सां रिकग्निशन मिलणु खपे। इहो हिकिड़ो वॾो अलमियो आहे। महिनत को करे, उनखे कैश को ॿियो कराए, इन ई तरीक़े सां कमु को ॿियो थो करे, फल को ॿियो थो खाए। हाणे जीअं अदा ॻाल्हि कई त जेके माण्हू सालनि खां वठी कमु कनि था पिया कंहिं इदारे में, त हक़ु उन्हनि जो आहे न त पहिरीं वञी उन्हनि खे प्रोमोट कयो वञे, उन्हनि खे जेको आहे सो उन्हनि जो हक़ु ॾिनो वञे। तव्हांजो ख़बर पवंदी आहे उन्हनि माण्हुनि खे उहे वॾा उहिदा, वॾियूं सीट्स मिलंदियूं आहिनि, जिन खे इहा बि ख़बर कोन्हे त सिंध सूबे जा केतिरा शहर आहिनि, कहिड़े शहर जे माण्हू जी कहिड़ी जेको आहे सो थिंकिंग आहे, हर कंहिंजी पंहिंजी डिफरेंट स्पीकिंग आहे, पंहिंजी डिफरेंट साइकोलॉजी आहे। हर माण्हू खे मतिलबु हर इदारे में तव्हां ॾिसंदव त वॾनि सीटुनि ते वेठल उहे माण्हू आहिनि जिन खे पंहिंजे होम टाउन जी, जिन खे पंहिंजे इहा ई ख़बर कान्हे त असां जिथे ओन था कयूं उते कहिड़ियूं कहिड़ियूं सूबा केतिरा आहिनि, हर माण्हू जी कहिड़ी स्ट्रेटजी आहे, पोइ उहो माण्हू कीअं जेको आहे सो कम खे हलाए सघंदो, या कीअं जेको तव्हां सवेर ॻाल्हि कई त बहिरान ते कीअं काबू कोन थींदो न। इहो ई त हिकिड़ो वॾो हिते ई त हितां खां त लफ़्ज़ शुरू। पर मैडम असां वटि वरी ॾिसो न केसिस बि त अहिड़ा थियनि था। अजमल सावंत जो जेको केस थियो हो, उहो त पंहिंजी धरतीअ खे सभु कुझु मोटाइण आयो हो न, उहो त उन त ऑन पे कयो, उन खे सभु कुझु ॾियण पे चाहियो। उहे शयूं नो डाउट उहे शयूं ॿियूं आहिनि, पर इहो हिकिड़ो इहो बि असां वटि जेको आहे न साइड ज़रूरु आहे। पर मां इन ॻाल्हि खे बि तस्लीम करियां थी त असां वटि उहे किरदार बि मौजूदु आहिनि जेके पूरी दुनिया त उहे घुमी ईंदा आहिनि ऐं सुठो ॾाढो कमु बि करे रहिया हूंदा आहिनि, पर वापसि अची करे वरी पंहिंजी धरती खे ऑन कंदा आहिनि, पंहिंजे माण्हुनि खे उहो वक़्तु ॾींदा आहिनि, जेको कुझु सिखंदा आहिनि उहे चाहींदा आहिनि त उहो असां पंहिंजनि में मुंतक़िल कयूं। ऐं इहा हक़ीक़त में नस्ली इंसान जी निशानी बि हूंदी आहे। सर, मां अव्हां खां बि पुछणु चाहींदसि, तव्हां इन सभिनीनि शयुनि खे कीअं ॾिठो आहे? हिकिड़ो उहो माण्हू जेको आम ज़िंदगी, रवाजी ज़िंदगी गुज़ारींदो आहे ऐं उनखां पोइ हिकिड़े सुठे उहिदे ते उहो फ़ाइज़ थिए थो ऐं सुठियूं ख़िदमतूं बि ठीकु आहे पंहिंजे वक़्त में सर अंजाम ॾिए थो, ऐं वरी पोइ एंड में जेको आहे सो टाटा बाय बाय करे पंहिंजे कंट्री खे ईअं हली वेंदो आहे कंहिं ॿिए कंट्री में। जी हा, बिल्कुलु इहो न थियणु खपे। सिंध धरती में असां हिते रहिया आहियूं, हिते असांजी पैदाइश थी आहे, असां हिन धरती जो पाणी पीतो आहे। ऐं मां तव्हांखे पंहिंजो मिसाल ॾियां, मुंहिंजी पोस्टिंग विच में कोटिया थी वई हुई। मां उते 1.5 साल रहियुमि। बाद में मूंखे उते चीफ इंजीनियर ऑफर ॾिनी, चई तव्हां पंहिंजी ट्रांसफ़र हिते ई कराए अचो कोटिया में, ऐं जेको आहे जेका फैसिलिटी थींदी मां तव्हांखे ॾींदुमि, रिहाइश तव्हांखे ॾींदुमि, हिते गाॾी तव्हांखे मिलंदी। पर मां उते इनकार कयो। मां चयुमि न, मुंहिंजो प्रोजेक्ट ख़तमु थींदो, मां वापसि पंहिंजे सिंध वेंदुमि।
ऐं इहा ख़िदमत जेका मुंहिंजी थोरी घणी सर्विस बची आहे मां उते पंहिंजे माण्हुनि खे ॾींदुमि ग़रीबनि खे। मां ॿिए सूबे में कमु न कंदुमि छो जो मां हिन धरती जो पाणी पीतो आहे, मूंखे हिन धरती सां वफ़ादारी जो सबूत ॾियणो खपे। त इहे ॻाल्हियूं आहिनि। ॿियो असां वटि जेको सावनि ॻाल्हि कई, माण्हू वॾनि वॾनि उहिदनि तां तालीमी हितां बि वञनि था पर ॿाहिरों बि अचनि था तालीम वठी, डिग्रियूं वठी करे। जीअं तव्हां ॾिठो हिकिड़ो असांजो डिस्ट्रिक्ट जैकबाद जो हुयो, सावंत कबीले सां वास्तो रखंदड़ हुयो प्रोफेसर, उहो ॿाहिरों डिग्री वठी हिते ख़िदमत करणु आयो त मां वञी सिंध में ख़िदमत कयां, उन जो मर्डर थी वियो हिते। अॼु ताईं उन जा कातिल न मिलिया आहिनि, अॼु ताईं उनजी का इंक्वायरी न थी सघी आहे। सरदारी निज़ाम जे करे वॾो अमल दख़ल आहे इन शइ में, तरक़ी जी रुकावट में वॾो अमल दख़ल इन सरदारी निज़ाम जो आहे। जेसीं ताईं इहो ख़तमु न थींदो असांजा ग़रीब मारवाड़ा अञा ताईं वॾेरनि सरदारनि जे कढ आहिनि, उहे मजबूर आहिनि, उन्हनि जो बि इन में कसूर कोन्हे, पर उहे मजबूर आहिनि निज़ाम खां, उन्हनि खे को इंसाफ़ नथो मिले, ॾुखियो इंसाफ़ मिले थो। असां जेको आहे न, मां यूथ जी ॻाल्हि कंदसि, असां ठीकु आहे पंहिंजो हिकिड़ो यूनिवर्सिटी टाइम सुठे तरह गुज़ारींदा आहियूं, CGPA असांजी कोशिशि हूंदी आहे सुठी अचे ऐं सुठे तरीक़े सां असां जॉब कयूं, पर गॾो गॾु असां जेकॾहिं अदब सां टच में रहूं था न, जेकॾहिं असां किताबनि सां गॾु टच में रहूं था त पोइ असांखे ख़बर पवंदी आहे त असांजो जेको राइटर्स लिखी विया आहिनि उहो कहिड़ी बुनियाद ते लिखी विया आहिनि। रसूल बख्श फलीजी साहिब इन बाबति ॾाढो सुठो ॻाल्हायो आहे ऐं तमामु घणो सुठो लिखियो आहे। सर मां अव्हां खां मां हिकिड़ी इहा ॻाल्हि ऐड करणु चाहींदमि। यस, मुंहिंजो हिकिड़ो उस्तादु आहे फिनलैंड में आहे, नालो वठणु बुरो न रहंदो, सर वकार शाह साहिबु हिन वक़्तु फिनलैंड में मौजूदु आहिनि। सर खां मूं ॻाल्हि पुछी, तव्हां अनीसा साहिबा ॻाल्हि कई न सिंध जी मिटीअ जी, त मूंखे उतां ॻाल्हि यादि आई। त सर खां मूं पुछियो, सर फिनलैंड में तव्हां मौजूदु आहियो ऐं माशाल्लाह सां PhD करे रहिया आहियो, लाइफ तव्हांजी ॾाढी सुठी गुज़री रही आहे। उन चयो त सॼो ॾींहुं हिते मींहुं थो पवे पर मूंखे जेको आहे न ख़ुशबू मिटी जी कोन थी मिले। सो इहा असांजी धरती आहे, जिते बि तव्हां मौजूदु हुजो, पर सिंध धरती जेको आहे सो उनजो चाह ऐं उनजी जेका मुहबत आहे उहा पंहिंजो पाण खां तव्हांखे परे कोन कंदी। मैडम ईअं तव्हांजो एक्सपीरियंस रहियो आहे त तव्हां किथे हुजो ऐं पोइ वरी पंहिंजनि खे तमामु घणो मिस कयो हुजे? न, अहिड़ो को मुंहिंजो एक्सपीरियंस कोन रहियो आहे। ऐं सर तव्हां खां बि पुछणु चाहींदासीं। अच्छा, बाक़ी इहा सूबे जी मां ॻाल्हि तव्हांखे ॿुधाई जेका। ठीकु। सर तव्हांजा जेके बि उहिदा जिन उहिदनि ते बि तव्हां कमु कयो आहे, मां थोरी ॾुखियायूं पुछणु चाहींदमि। असांजो त हर माण्हू ॿुधाए वठंदो आहे, पर कुझु अहिड़ियूं हार्डल्स जिन खे तव्हां हार्डली फेस कयो आहे और तव्हां इज़ीली उन शयुनि खे कीअं वरितो? ड्यूरिंग द सर्विस? हा, ड्यूरिंग द सर्विस मां तव्हांखे पहिरियों बि ॿुधाए चुको हुउमि त ॿाहिरों जेके माण्हू हिते अपॉइंटमेंट थी अचनि था डिपार्टमेंट में, उहो थोरो जेके हितों जा जेके आहिनि जिन की वॾी हिते सर्विस आहे, ख़िदमत आहे डिपार्टमेंट में, उन्हनि खे थोरो ॾुखियो कंदा आहिनि कमनि में। असां वटि कुझु वक़्तु अॻु में मुशरफ जे दौर में GM HR आया कोटिया मां, पोइ उन असांजा 9 साल प्रमोशन रोके छॾिया। 9 साल प्रमोशन रोके। ऐं उन जे लाइ इहा ॻाल्हि मशहूरु हूंदी त असांजी जॾहिं सुई साउदर्न गैस एसोसिएशन वारा उन्हनि सां मिलंदा इन मसइले ते त चवंदो मैंने मुशरफ को पढ़ाया है, मुशरफ जनरल बन गया है, मैं मेजर हूँ अभी तक, ये बात मेरे आगे नहीं करो। अच्छा। हा, त एतिरे क़दुरु असांजो नुक़सानु थियो इन डिपार्टमेंट में। 9 साल कंहिं माण्हू जा प्रमोशन न थियनि त उनजी लाइफ ते केॾो असरु पवंदो। ऐं वाहिद सुई गैस डिपार्टमेंट आहे जंहिंमें का पेंशन कोन्हे रिटायरमेंट खां पोइ, ऐं उन में जेको आहे वरी उन्हनि जा प्रमोशन बि रद्द कया वञनि। त इहे ॻाल्हियूं जेके तकलीफ़ दे आहिनि, ऐं उहो ऑफिसर पोइ वरी उन जज़्बे सां उन ख़ुशी सां उन डिपार्टमेंट में कमु न कंदो जेकॾहिं उनखे पंहिंजो हक़ु न मिलंदो हुते। सही, पोइ त गैप्स त पैदा ज़रूरु थींदा। सर जीअं त अव्हां चयो त इन इदारे में पोइ लास्ट में पेंशन बि कोन हूंदी आहे ऐं तव्हां केतिरो ॾुखियो वक़्तु बि तव्हां फेस कयो, 9 इयर्स ताईं प्रमोशन खे रोकणु, पोइ तव्हां कॾहिं स्विच करण जी कोशिशि न कई त स्विच कजे भला किथे ॿिए हंधि ट्राई कजे, किथे ॿिए हंधि वञे? असांजी सर्विस थी वई, उमिरि बि इंसान जी चढ़े थी त पोइ इन सां समझोतो करिणो थो पए। ॿिए हंधि तव्हांखे किथे नौकरियूं मिलनि नथियूं, ॾिसो था कहिड़ी हालत थी वई आहे, बेरोज़गारी तमामु घणी वधी वई आहे, जंहिंजे करे इहो बेरोज़गारी जे करे ई क्राइम वधे थो।
इहो गवर्नमेंट खे ख़्यालु करणु खपे या त तालीमी इदारा बंदि करे छॾनि, यूनिवर्सिटियूं बंदि करनि, जॾहिं को कंहिंखे को जॉब्स कोन्हनि त तालीमी बि ॾियनि था, यूनिवर्सिटियुनि में बि दाख़िला मिले थी उन्हनि खे, ऐं डिग्रियूं वठी जॾहिं उहे अचनि था फील्ड में त उन्हनि जे लाइ जॉब्स कोन्हनि उते। त इहो तमामु हिकिड़ो वॾो मसइलो आहे, इन तरफ़ गवर्नमेंट खे ख़्यालु करणु खपे, ध्यानु ॾियणु खपे त नौजवाननि खे पंहिंजे जॉब्स ॾियनि जंहिंजी जहिड़ी डिग्री आहे उन हिसाब सां। अच्छा सर, मां इहो ज़रूरु ऐड करणु चाहींदमि त असां वटि न जेका तालीम हासिलु कई वेंदी आहे उहा हिन पर्पज़ सां हासिलु कई वेंदी आहे त असांखे का जॉब मिले, पर तालीम जो नौकरीअ सां जेको वास्तो आहे उहो ज़िंदगी खे रन करण जे लाइ त ठीकु आहे, पर तालीम शायदि टीं हिन जे लाइ चयो वेंदो आहे त उहा शऊर बख़्शींदी आहे। ऐं जॾहिं इंसान वटि शऊर मौजूदु हूंदो आहे, शऊर सां जॾहिं इंसानु दुनिया में अॻियां वधंदो आहे, त इहो कोटेशन तव्हां ॿुधी हूंदी न, ॾाढो मशहूरु कोटेशन आहे त इफ देयर इज़ अ विल देयर इज़ अ वे, त पोइ देयर आर मल्टीपल डायमेंशनल वेज़, पोइ उतां खां केतिरा ई अनेक रस्ता ज़रूरु निकिरंदा आहिनि। अनीसा साहिबा, अवां पॉलिटिशियन आहियो एंड इन स्टार्ट तव्हांखे जेको आहे सो ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हांखे बि कुझु मुश्किलातूं दरपेश आयूं हूंदियूं, या इट वॉज सम हाउ अ लिटिल बिट ईज़ी? मां पहिरीं चई चुकी आहियां इहो त सियासी माण्हूअ जे लाइ हर ॾींहुं मुश्किल हूंदो, स्पेशली हिकिड़ी औरत एज़ अ वुमेन ॾुखियो कोन लॻो त इन फील्ड खे चूज़ कयो पिया? बेइंतहा ॾुखियो लॻो। ऐं हिकिड़ी हाउस वाइफ जॾहिं उथी इन फील्ड में अचे थी, माशरे खे, समाज खे, मर्दनि जी सोसाइटी आहे, फेस करणु ॾाढो ॾुखियो आहे। उते पंहिंजो पाण मञराइणु ऐं सियासत में स्पेशली पंहिंजी जॻह ठाहिणु, हिते केरु कंहिंखे स्पेस न आहे ॾींदो। चवंदा सियासत ॾाढी बेरहम शइ आहे, हिते भेण भेण जी कान्हे, भाउ भाउ जो कोन्हे। इते पंहिंजे पाण खे पंहिंजो स्पेस ठाहिणु ऐं ख़ुदि एतमादी सां बीहणु हिकिड़ी वॾी ॻाल्हि हूंदी आहे। इहा तव्हांखे बि ख़बर आहे त असां ते, असांजी पार्टी जे माण्हुनि ते केतिरा ॾुखिया ॾुखिया वक़्त आहिनि। स्टिल वी आर फेसिंग सो मच डिफिकल्टीज़। पोइ बि असां बीठा आहियूं, लड़खड़ाया कोन आहियूं, छो जो पथर जेकॾहिं पंहिंजी जाइ ते बीठो हूंदो त पहाड़ थी वेंदो, पर जेकॾहिं हिलंदो जुलंदो त रेज़ा रेज़ा थी वेंदो। सो चैलेंजिस फेस करे पहुचण वारो किथे कंहिं मंज़िल ते हिकिड़ो मतिलबु पहिरीं तव्हांखे पंहिंजे दिलि जो ख़ौफ़ ख़तमु करणो पवंदो आहे, लर्न टू फाइट विथ योर फियर। जेसि ताईं तव्हां पंहिंजे अंदर जे ख़ौफ़ खे ख़तमु न कंदव, उहो कहिड़ी बि शइ हुजे तव्हां हुनखे अचीव नथा करे सघो। गोल खे अचीव करण जे लाइ, पंहिंजे पाण खे इंडिपेंडेंट करण जे लाइ, का शइ हासिलु करण जे लाइ, रोल मॉडल थियण जे लाइ इहो ज़रूरी आहे त तव्हां पंहिंजे पाण सां पहिरीं ख़ौफ़ सां फाइट कयो, पोइ उन्हनि तमामु हर्डल्स सां फाइट कयो जेके तव्हांखे डेली बेसिस ते फेस करणियूं पवनि थियूं। ऐं उहो जेको सफ़र आहे 12-13 सालनि जो, उहो त मां कंहिं हिकिड़े नंढड़े हुन में त बयानु नथी करे सघां, पर एतिरो चवंदसि त जॾहिं डिफिकल्टीज़ तव्हां फेस करे किथे पहुचंदा आहियो त पोइ तव्हां कामयाबु हूंदा आहियो। पोइ तव्हां जहिड़ो बोल्ड माण्हू को कोन्हे को। ऐं तव्हां पोइ जेकॾहिं का औरत इन स्टेप ते पहुचे थी त पोइ उहा ख़ुदि रोल मॉडल हूंदी आहे अहिड़नि केतिरनि ई औरतुनि जे लाइ जेके अॼु बि पंहिंजे हक़नि खां यकीन करियां थी इन ॻाल्हि ते। बिल्कुलु ठीकु मैडम, असां वठंदासीं न्यूज़ ब्रेक खां त थी आयासीं, शॉर्ट कमर्शियल ब्रेक आहे हिन वक़्तु। नाज़रीन, नंढिड़ो ब्रेक आहे, काॾे न वञिजो ऐं तव्हां ॾिसंदा रहिजो तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं भली कार चवां थी, अॼु पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में इंजीनियर आगा सैफुल्ला ख़ान साहब मौजूदु आहिनि। सैफुल्ला साहब, तव्हां हिन वक़्तु सेक्रेटरी जनरल आहियो पाकिस्तान सीनियर सिटीज़न एसोसिएशन हैदराबाद जा, ऐं इट इज़ योर सेकेंड टेन्यूअर, 2 सालनि जो टेन्यूअर थिए थो। त पोइ हिन वक़्तु तव्हां जो जेके बि ख़िदमतूं आहिनि उन्हनि खे कीअं बयानु कंदव? मुंहिंजी रिटायरमेंट खां पोइ मां स्विस साउदर्न गैस कंपनी में हुयुमि, त हुते बि मां स्विस साउदर्न गैस ऑफिसर एसोसिएशन में रहियो आहियां तक़रीबन 3 साल। त वरी जॾहिं मां मुंहिंजो रिटायरमेंट खां बाद में मां इहा पाकिस्तान सीनियर सिटीज़न एसोसिएशन जॉइन कई, ऐं मां इन में 2020-21 में एग्ज़ीक्यूटिव कमेटी जो मेंबर रहियुमि शुरूआत में। ऐं उन खां बाद जेको आहे 2022-23 में मां सेक्रेटरी जनरल रहियुमि। वरी हाणे
24-25 जो जेको पीरियड हले थो इन में बि असांजे इलेक्शन में मां एज़ अ सेक्रेटरी जनरल आहियां ऐं हिन वक़्तु मां इन ते कमु करे रहियो आहियां। मुंहिंजो दिली ख़्वाहिश हुई त इहा तंज़ीम कंहिं गवर्नमेंट जी एड खां सवाइ हले पई। हा, का NGO न आहे त असां कंहिंखां का डोनेशन वठी हिन तंज़ीम खे हलायूं। हिन में सभु जेके आहिनि 60+ में रिटायर ऑफिसर आहिनि उहे असांजा मेंबर्स आहिनि। इहा स्टार्टिंग में तमामु हिकिड़ी नंढी तंज़ीम हुई पर हाणे माशाल्लाह 500+ असांजा मेंबर आहिनि इन में। ऐं असां जेको बि वेलफेयर जो कमु कयूं था पंहिंजे खीसे मां डोनेशन करे कंदा आहियूं। असां जंहिंमें असांजो नुमाया कमु असां टंडोजाम जे वेझो असांजो हिते DHO आहे लाला जाफ़र ख़ान मोहतरम, उन जे ताउन सां असां उते मेडिकल कैंप लॻाईसीं फ्री में। सभु दवायूं जेके आहिनि असां पंहिंजे खीसे मां कलेक्शन करे मेंबरनि उते वठी करे फ्री में असां मेडिसिन ॾिनीसीं। ऐं उहा मां सम्झां थो जॾहिं लाला जाफ़र साहिबु उते आया विज़िट करणु कैंप ते त पाण इहा उन्हनि जा रिमार्क्स हुया त एॾी वॾी मां पैमाने ते मेडिकल कैंप फ्री मेडिकल कैंप मां न ॾिठी आहे कॾहिं। त तक़रीबन 700-750 पेशेंट उते आया जंहिंमें ॿार हुया, लेडीज़ हुयूं। असां उन्हनि खे ट्रीटमेंट कराईसीं, उन जूं मेडिकल टेस्ट वग़ैरह उते थियूं ऐं असां उन्हनि खे फ्री मेडिकल जेको आहे सप्लाई ॾिनीसीं। हैदराबाद जे लाइ जेकॾहिं हुजनि त ज़रूरु शेयर कजो। अपकमिंग कुझु अहिड़ो प्लान आहे? असांजो अहिड़ो जेको आहे वरी बि असां पंहिंजे मेंबरनि खे फ्री मेडिकल कैंप फ्री मेडिकल जे लाइ असांजे लम्प्स वारनि जा शुक्रगुज़ार आहियूं जंहिं असांखे कार्ड इशू कया आहिनि। ऐं उन कार्ड ते जेके डायग्नोस्टिक लेबॉर्ट्रीज़ आहिनि उन में 50% हुननि खे डिस्काउंट मिलंदो आहे मेडिकल टेस्ट जे लाइ। ऐं हाणे असां वरी अप्रोच कई आहे वाइस चांसलर खे लम्प्स जे त असांखे एक्सरे, अल्ट्रासाउंड ऐं MRI जी बि सहूलियत इन कार्ड ते ॾिनी वञे त जीअं असांजा सीनियर्स जेके आहिनि उहे बि इन मां फ़ाइदो हासिलु करे सघनि। ऐं असां हाणे बि जेके ॿोॾाई 2 साल 3 पहिरियों तव्हां ॾिठो तमामु अंदरूनी सिंध जा माण्हू अची स्कूलनि में रहिया, रोडनि ते वेठा, त असां उन्हनि जी बि मदद कईसीं पंहिंजे खीसे मां। मेंबरनि डोनेशन ॾिनी ऐं असां उन्हनि खे वञी उते सामान पहुचायोसीं। के अहिड़ा ख़ानदान हुया जेके वापसी जे लाइ उन्हनि वटि किरायो न हो, चवनि पिया जेकॾहिं असां वापसि वञूं त उते असांखे तकलीफ़ थींदी कुझु ॾींहंनि जे लाइ, त असां उन्हनि खे कैश में बि असां उन्हनि जी असां मदद कईसीं। तमामु सुठो, तमामु सुठो। तव्हांजो कमु त इलाही सुठो हली रहियो आहे ऐं खोड़ सारियूं दुआऊं इनशाला तव्हांजो कमु तमामु बहितर तरीक़े सां हलंदो रहंदो ऐं माण्हुनि खे रिलीफ मिलंदो इनशाला जी। असां सां गॾु अनीसा साहिबा मौजूदु आहिनि। अनीसा साहिबा, जेकॾहिं असां समाज सुधारक इंसान जी ॻाल्हि करियूं था तव्हांजी नज़र में, जेकॾहिं हिकिड़ी कम्यूनिटी कलेक्ट थिए थी, ॾिसो हीअ इंडिविजुअल त कमु कोन्हे हिकु अनीसा साहिबा, हिकु ताहिरा या सैफुल्ला साहिबु, इंडिविजुअल हिकु इंसानु घणे पैमाने ते कमु नथो करे सघे। तव्हां छा था सम्झो त उन इंसान में कहिड़ियूं क्वालिटीज़ हुजणु खपनि? सभ खां वधीक त तव्हां में तालीम जो शौर हुजणु खपे। पढ़ियल लिखियल माण्हू तमामु ज़रूरी आहे हिते माण्हुनि जी नफ़्सियात खे सम्झण जे लाइ, हैरारकी खे फॉलो करण जे लाइ पढ़ियल लिखियल बाशऊर माण्हूअ जी ज़रूरत आहे। जेसिताईं तव्हां बाशऊर न हूंदव तेसिताईं तव्हां शऊर कीअं डिस्ट्रीब्यूट कंदव? डेफिनेटली। सो सभ खां पहिरीं त इन शइ ते फोकस करणु खपे। उन खां पोइ त जीअं असां पहिरीं ॻाल्हि कई त असां पंहिंजे घर खां शुरूआत कयूं। असांजी जेका जनरेशन आहे, जेको औलाद आहे, असां उनखे उहा तरबियत ॾियूं त जेके मॉरल्स आहिनि उन्हनि खे फॉलो कनि, उन्हनि खे सिखनि। वॾा वॾा घर वॾनि वॾनि जायुनि ते इहो ॾिठो वियो आहे त जेके औलाद हूंदो आहे उन्हनि खे मतिलबु उहा तरबियत न हूंदी आहे, उन्हनि खे पंहिंजे बेसिक मॉरल्स जी ख़बर न हूंदी आहे। इन ते वर्किंग जी ज़रूरत आहे। हिकिड़ी वेल डेवलप्ड सोसाइटी तॾहिं ई ठहंदी जॾहिं असां त सिखी पंहिंजी लाइफ खे हींअर गुज़ारे चढ़ियासीं, पर जेके पोयां आहिनि उन्हनि खे इन्हनि नंढियुनि नंढियुनि बेसिक शयुनि जी ख़बर हुजणु खपे त हू वरी इन शइ खे हलाइनि। ऐं कॉलेजिस ऐं यूनिवर्सिटीज़ ऐं स्कूल्स में सिर्फ़ु हाणे प्राइवेट स्कूल्स में अगरि ॾिठो वञे त 30-40 किताबनि जी भरमार त आहे हिकिड़े नंढे ॿार ते, 5-6 सालनि जे 8 सालनि जे ॿार ते,
पर छा उन्हनि खे उहे मॉरल्स सेखारिया था वञनि? सही ॻाल्हि आहे, न, कोन था सेखारिया वञनि, उन्हनि ते उहा का वर्किंग कान्हे का। त इन्हनि शयुनि खे बि इम्पोर्टेंट करणु खपे। इहे बेसिक शयूं आहिनि असांजूं। क़ुरानी तालीम खे असांखे करणु खपे, बेसिक करणु खपे इहा शइ। वॾनि वॾनि स्कूलनि में इन शइ खे बिल्कुलु, अञा गवर्नमेंट स्कूलनि में मूं ॾिठो आहे त वरी बि इहे क़ुरानी तालीम खे हलाईंदा आहिनि, सेखारींदा आहिनि, पर प्राइवेट स्कूलनि में, वॾनि स्कूलनि में इन शइ खे एतिरो फोकस नथो कयो वञे। जेसि ताईं असां वटि रिलीजियस एजुकेशन असां पंहिंजे ॿारनि खे न सेखारींदासीं, सम्झाईंदासीं, तेसीं उन्हनि खे कीअं नॉर्म्स ऐं वैल्यूज़ जी ख़बर पवंदी। अच्छा मैडम, तव्हां ॻाल्हि ॾाढी सुठी कई आहे अनीसा साहिबा। असां जॾहिं भाईचारे जी ॻाल्हि कयूं था न, मज़हबी भाईचारे जी, मेरांटे टेलीविज़न जो इहो स्लोगन बि आहे हिन दफ़े, मज़हबी भाईचारो असांजी सकाफ़त आहे ऐं सिंधु दरिया असांजी मईशत आहे। सो जॾहिं मज़हबी भाईचारे जी ॻाल्हि थिए थी, इट मीन्स दैट असां उन्हनि हर रिलीजन जी रेस्पेक्ट कयूं था। ऐं जॾहिं स्कूल्स में रिलीजियस एजुकेशन जी ॻाल्हि थिए थी, त जिते ॿार खे क़ाइदो पढ़ायो वञे थो, इस्लामिक एजुकेशन ॾिनी वञे थी, त क्रिश्चन ॿार खे उहा एजुकेशन ॾिनी वञे, ऐं हिंदू ॿार आहे उनखे उहा एजुकेशन ॾिनी वञे, त इन तरह इहे मुंहिंजे ख़्याल सां मुआशिरो जुड़ी सघे थो ऐं ख़ूबसूरत मुआशिरो बणिजी सघे थो। मैडम, जेकॾहिं इन तरह जी ॻाल्हि निकिती आहे त सिंध धरती जेको आहे सो अमन जी धरती रही आहे, भाईचारे जी धरती रही आहे। सिंध धरती अमन जो पैगाम हमेशह ॾिनो आहे। इन बाबति अव्हांजा छा कॉमेंट्स आहिनि, कीअं ॿुधाइणु चाहींदव? जी बिल्कुलु, हिते जेके वॾा सूर्या, अलाह जा वलीउल्लाह ऐं जेके असांजा शाइर गुज़रिया सिंध धरतीअ जा सूरमिया, उन्हनि हमेशह तव्हां ॾिसंदव त पंहिंजी शाइरीअ में या पंहिंजी सिख्या में अमन ऐं सलामती जी सिख्या ॾिनी आहे। हा हा बिल्कुलु। ऐं अगरि असां उन्हनि वाक्यनि ते हींअर गौर फ़िकर कंदासीं त प्रोग्राम त इलाही डिघो थी वेंदो, पर मक़सदु इहो ई आहे त सिंध धरती अमन ऐं सलामती जी बका रही आहे। ऐं अॻियां बि असांखे इन्हनि ई ट्रेड्स ऐं ट्रेडिशन्स खे फॉलो करिणो आहे। असांखे सिर्फ़ु अमन ऐं सलामती ॾिसूं असां त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, सचल सरमस्त, इन्हनि जी अगरि तव्हां पोइट्री ॾिसो त तव्हांखे वाज़े तौर ते मिलंदी त तमामु घणो उनखे जामे तौर ते ॿुधायो वियो आहे। त इहे सभु शयूं आहिनि ऐं बिल्कुलु असांखे बि फ़ख़्रु आहे त असां हींअर जंहिं बि फॉरम ते कमु करे रहिया आहियूं, असांजो पहिरीं तरजीह इहा ई हूंदी आहे त अमन ऐं सलामती हुजे। ऐं पहिरीं असांजी धरती आहे, को अहिड़ो असां क़दम न खणूं, को अहिड़ी का शइ न थिए जंहिंसां असांजी धरती जे वैल्यूज़ खे को नुक़सानु पहुचे। ऐं असां बिल्कुलु स्ट्रेट फॉरवर्डली हर उन माण्हू जे ख़िलाफ़ु उथी बीह रहंदा आहियूं जेको असांजे मुल्क पाकिस्तान या असांजी धरती ते बुरी अखि विझंदो आहे। बिल्कुलु, ॾाढी सुठे तरीक़े सां तव्हां जेको आहे सो पंहिंजो मौक़िफ़ रखियो, पंहिंजी ॻाल्हि कई। सर सैफुल्ला साहिबु, अव्हां खां बि मां पुछणु चाहींदसि, छाकाणि त अव्हां ॾाढो सुठे तरीक़े सां कमु करे रहिया आहियो ऐं अव्हांजो जेको ओवरऑल जेके बि ग्रुप में अव्हांजा साथी कमु करे रहिया आहिनि, ख़ूबसूरत कमु कयो आहे अव्हां ऐं ख़ूबसूरत कमु करण जी कोशिशि आहे अव्हांजी। जहिड़े तरीक़े सां अव्हां पंहिंजा प्लान्स ॿुधाया, मूंखे ॾाढो सुठो लॻो। मां अव्हांजी ज़ुबानी ॿुधणु चाहींदसि त जेकॾहिं इन तरह ॾिसो, अव्हां जहिड़ो ग्रुप जेकॾहिं को ॿियो उथी पवे त असांजी सोसाइटी जो भलो आहे। त कीअं कमु करे सघिजे थो, हिकु सोशल वर्कर खे कीअं कमु करणु खपे या हुन में छा क्वालिटीज़ हुजनि? पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त मां जेको तंज़ीमूं कमु कनि पियूं जिन खे एड थी मिले फॉरेन, मां उन जे ख़िलाफ़ु आहियां। एड न मिलणु खपे उन्हनि खे, उहो पैसो ज़ाया थो थिए, उहो असली माण्हुनि ताईं नथो पहुचे। ऐं उन्हनि ते पाबंदी हुजे, जेके तंज़ीमूं वॉलंटियर कमु करणु चाहिनि उहे अचनि मैदान में, पंहिंजे हद मां जेको निकिरंदो उहो सही तरीक़े सां यूटिलाइज़ थींदो। बाक़ी हाणे जेको जीअं असांजी तंज़ीम आहे, असां कंहिंखां बि एड न वठंदा आहियूं, असां जेको बि पंहिंजे खीसे मां ख़र्चु कंदा आहियूं त असां चाहींदा आहियूं त इहो सही माना में वञी ख़र्चु थिए, ग़लति जाइ ते न वञे। पर जेकॾहिं असांखे ई जेको ॿाहिरों वॾी एड मिले, लखें रुपया खणी अचनि NGO में हिन में, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे पोइ हर इंसानु लालच में रहे थो, पोइ उहा शइ उहो नथी, उनजो रिज़ल्ट नथो मिले उहो असांखे। त अहिड़े तरीक़े सां वॉलंटियर तंज़ीमूं जेके बि आहिनि उहे अॻिते अचनि, पंहिंजी जेको आहे
सची नियत सां उहे कमु कंदा आवाम खे उन खां ई रिलीफ मिली सघे थो। त इहे NGOs मां इन्हनि जे ख़िलाफ़ु आहियां जेके बि एड ते हलनि थियूं। तव्हां इहा ॻाल्हि कई आहे न त नियत खां नेकी ताईं, त पोइ जेकॾहिं नियत आहे त पोइ तव्हां उन नेकी ताईं पहुचो था, पर समहाउ ख़ैर उहे फंड्स बि किथे न किथे थोरा ई पर यूज़ त थींदा ई हूंदा। बट उनजो हिकिड़ो ॿियो साइड त तव्हां बयानु करे ई चुका। वधंदासीं शॉर्ट कमर्शियल ब्रेक जी तरफ़, नंढो ब्रेक आहे। नाज़रीन काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अवां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार चवां थी। ऐं असांजा जेके अॼु जा गेस्ट आहिनि उन्हनि पंहिंजी पंहिंजी फील्ड जे हवाले सां पंहिंजे एक्सपीरियंस खे सुठे तरीक़े सां एक्सप्लेन कयो आहे। ऐं हर माण्हू जो हिकिड़ो पंहिंजो एक्सपीरियंस हूंदो आहे, ऐं जॾहिं बि जंहिंजे बि एक्सपीरियंस खे ॿुधिजे थो त महसूसु थींदो आहे, सम्झ में ईंदो आहे त हर कंहिंजो जेको आहे सो ज़िंदगी जो हिकिड़ो पंहिंजो पैटर्न आहे ऐं हर कंहिंजूं हिकिड़ियूं पंहिंजूं मुश्किलातूं आहिनि। ऐं उहो उन्हनि मुश्किलातुनि खे फेस करे जॾहिं इंसानु निकिरे थो त वाक़ई में उहो चवंदा आहिनि न जेको पची तयारु थींदो आहे त उहो बाक़ाइदा तयारु थींदो आहे। अनीसा साहिबा, तव्हां एजुकेशन जे हवाले सां त ॻाल्हि ॿोल कई, ॻाल्हियुनि में तव्हां सहेड़े वियो, पर मां वरी बि पुछणु चाहींदसि त जेका एजुकेशन आहे उन में वरी जेको तालीम जो फुक़दान थो अची वञे त पोइ उहो ॿारु मुंहिंजे ख़्याल सां हिन समाज में पंहिंजो उन तरह जो किरदारु अदा करण खां रहिजी थो वञे, ईअं आहे? बिल्कुलु ईअं ई आहे। हाणे तव्हां उहो ई ॾिसो न त तालीम जो फुक़दान इंटीरियर में केतिरो आहे ॻोठनि में। छोकिरियूं तालीम वठणु चाहिनि थियूं, उन्हनि खे वठणु ॾिनी नथी वञे, या 5 दर्जा पढ़ाए उन्हनि ते ॼण मतिलबु असां वॾो अहसान था कयूं, उन्हनि खे विहारियो थो वञे, उहो ई घर जो कमु कयो, हीअ कयो, सभु कयो। ठीकु आहे, घर जो कमु कयो या ॿी सिख्या बि ज़रूरी आहे, पर तालीम तमामु घणी ज़रूरी आहे। हाणे उते ऐं मूं ॾिठो आहे त उन असांजे शहरनि खां वधीक जेके इंटीरियर में छोकिरियूं आहिनि उन्हनि खे ॾाढो तालीम हासिलु करण जो शौक़ु आहे। पर अहिड़ा इदारा हुजनि या वरी गवर्नमेंट इन ते कुझु अहिड़ा एक्शन वठे, इनिशिएटिव्स वठे त उन्हनि ॿारनि खे असां उहे रोशन मुस्तक़बिल अथव। उहे पढ़ी लिखी तव्हां ॾिठा हूंदा त फॉरेन में वॾनि को MPhil थो करे, को PhD थो करे, जेका बि हिस्ट्री तव्हां खणी ॾिसो, जीअं शिकारपुर जी ॻाल्हि कई अदा, त जेके बि तव्हां हिस्टोरिकल प्लेसिस जे पढ़ियल लिखियल माण्हुनि जी ॻाल्हि कयो त उहे वॾा लिटरेट हुया ऐं उन्हनि हिकिड़ो बाक़ाइदा पंहिंजो हिकिड़ो मक़ाम ठाहियो, मंज़िल ठाही एज़ कम्पेयर टू शहरनि में वेही मम्मी डैडी ॿारनि जे। जी बिल्कुलु बिल्कुलु। सैफुल्ला साहिबु, तव्हां खां बि मां पुछणु चाहींदमि, तालीम में तरबियत जो जेको फुक़दान आहे उनजा पोइ असर कहिड़ा था थियनि? जेसीं ताईं अॼु तालीम जो सुवालु आहे त हिन वक़्तु प्राइवेट स्कूलनि में त आम माण्हू जो ॿार त नामुमकिन आहे त पढ़ी सघे। उते सभु वॾनि माण्हुनि जा औलाद जेको आहे तालीम हासिलु करे थी, उन्हनि जूं एतिरियूं फीस आहिनि त आम माण्हू जी पहुच खां ॿाहिरि आहिनि उहे। ऐं जेको आहे विलेजिस जी तव्हां वठो, अंदरूने सिंध में ॻोठ आहिनि असांजा, उते उन्हनि खे उहे सहूलियतां कोन्हनि। स्कूल ठहियो पियो आहे त उहो वॾेरे जी औताक बणियल आहे उते। उते उन जा जानवर ॿधा पिया आहिनि, वीडियोस केतिरियूं हलियूं आहिनि इन शयुनि में, त हू ॼाणी वाणी नथा चाहिनि त असांजो ॻोठ मां को ॿार या न्याणी तालीम हासिलु करे। छो जो तालीम हासिलु करण खां पोइ थोरो घणो उन्हनि में शऊर अचे थो ऐं पोइ उन्हनि जी सरदारी ते, उन्हनि जी वॾेरकी ते घणो असरु पए थो। त अहिड़े तरीक़े सां गवर्नमेंट खे उपाय वठणु खपनि त उहे जेके स्कूल जेके बंदि पिया आहिनि उहे स्कूल खोलनि ऐं जेको आहे उतां जे माण्हुनि खे तहफ़ुज़ ॾियनि ऐं उते उस्ताद मुक़ररु थियनि बाक़ाइदा। हज़ारनि में स्कूल बंदि पिया आहिनि ऐं इहा स्टेटमेंट छड़ो मुंहिंजी न आहे, पर गवर्नमेंट जे तरफ़ां बि केतिरा दफ़ा इहा स्टेटमेंट आई आहे त उन्हनि स्कूलनि जी मरम्मत नथी थिए, छतियूं किरियूं पियूं आहिनि स्कूलनि जूं। पोइ इहो किताबनि जी खोट, ईअं त घणा सारा मसइला आहिनि, पर किताबनि जी बि खोट पंहिंजी जाइ ते। हिकिड़ो स्कूल हूंदो त ॿारु किताब खणी वेंदो न, स्कूल ई न हूंदो, ठहियल स्कूल जेको बंदि पियो हुजे, या त असांजे लाइ उहो ई न सर, हर शहर हर ॻोठ जी हिकिड़ी पंहिंजी स्टोरी आहे ऐं ॾाढी ॾुखो ईंदड़ इहा स्टोरी असांखे लॻंदी आहे, पर हुनजे लाइ ख़ासि उपाउ नथा वरिता वञनि। किताबनि जो जेको ॾाढो वॾो मसइलो आहे
किताब जेको आहे सो खुटी वेंदा आहिनि। हिकिड़ो ॿारु शेयरिंग जेकॾहिं उहो कंदो त किताब जी ॿारु छा शेयरिंग कंदो ऐं उहो ॿारु छा पढ़ंदो। ॻाल्हि रही तरबियत जी, त मां इहो ज़रूरु तव्हां खां पुछणु चाहींदमि, अव्हां खां बि ऐं मैडम अनीसा खां बि, तव्हां पंहिंजे उस्तादनि खे कीअं ॾिठो? पहिरीं जा उस्ताद त ऑन कंदा हुआ, पंहिंजे बच्चनि वांगुरु उन ॿार खे पालींदा हुया। बिल्कुलु जी, इहो वॾो फ़र्क़ु अची वियो आहे इन ॻाल्हि में। अॻे स्टूडेंट्स असां हूंदा हुआसीं, उस्तादनि खां बाक़ाइदा ॾिसंदा हुआसीं ऐं जेको आहे अदब सां उस्तादनि सां ॻाल्हाईंदा हुआसीं। यूनिवर्सिटियुनि ताईं असां चवंदा हुआसीं त को उस्ताद असांजे मथां नाराज़ न थिए। सही सही शॉर्ट टाइम आहे, तव्हां ॾाढी सुठी ॻाल्हि कई आहे। बिल्कुलु हिन में डिफरेंस त अची वियो आहे। अनीसा साहिबा, तव्हांखे को पंहिंजो उहो उस्ताद जंहिंमें तव्हां इंस्पिरेशन, तव्हांजी इंस्पिरेशन रहियो, जे कंहिंखे यादि करणु चाहींदव? बिल्कुलु, मूंखे पंहिंजे नर्सरी खां वठी क्लास 3 ताईं जेका टीचर हुई मुंहिंजी इंस्पिरेशन हुई। अच्छा। उन खां पोइ एज सच टीचर्स त सभु सुठा हूंदा आहिनि, बट उहा हिकिड़ी आइडियल मुंहिंजी इंस्पिरेशन। छा ख़ासि ॻाल्हि हुई अव्हांखे जंहिं अट्रैक्ट कयो? बस शी वाज सो नाइस, ॾाढी गुड लुकिंग हुई, ॾाढी ब्यूटीफुल हुई, गुड लुकिंग। अच्छा, सो दैट्स व्हाई यू आर। न उन जो जेको टीचिंग जो जेको अंदाज़ हुयो, सॉफ्ट हार्टेड हुई, ओके, लविंग, सो नाइस, सो नाइस। अहिड़े क़िस्म जा अगरि टीचर्स हूंदा न त ॿार छुटी करण ते दिलि कान जुड़ंदी। पोइ मां इहो सोचां बि तव्हां टीचर छो न थियो, तव्हां पॉलिटिशियन छो थियो? वेल, तव्हां खां मां मैसेज वठणु चाहींदमि, लास्ट में छा मैसेज आहे, छा कमेंट्स ॾींदव? मां बसि इहो ई चवंदसि त दिलि लॻाए पढ़ो ऐं उन खां पोइ अहिड़ो कुझु कयो जो तव्हां खां पोइ तव्हांजा पोयां तव्हांखे सुठनि लफ़्ज़नि में यादि कनि। ऐं पंहिंजे मुल्क ऐं क़ौम जे लाइ अहिड़ो कुझु करे वञो, हिकिड़ो अहिड़ो मोरल बिल्ड कयो या अहिड़ो को सबक़ु सिखी वञो या ॾेई वञो जो तव्हांजी ईंदड़ जनरेशन ताईं उनखे समर मिलंदो रहे। ज़बरदस्त ज़बरदस्त। सुबुह महिराण जे लाइ कोई कमेंट? सुबुह महिराण वारनि जे लाइ नेक तमन्नाऊं आहिनि, दिली दुआऊं आहिनि, अलाह साईं तव्हांखे वधीक कामयाब करे। थैंक यू सो मच मैडम, तव्हां आयो, तव्हां वक़्तु ॾिनो, ॾाढो सुठो लॻो। प्रोग्राम ज़बरदस्त असांजो थियो आहे। सैफुल्ला साहब, तव्हांजा कमेंट्स बि वठंदासीं ऐं अव्हांजो मैसेज छा हूंदो? असांजो मैसेज हिकु त मां तव्हांजो शुक्रियो अदा थो कयां त असांजी ॻाल्हि तव्हां आवाम ताईं पहुचाई ऐं इनशा असांजी दुआ आहे त तव्हांजो चैनल वधीक तरक़ी करे ऐं इन्ही मामलनि खे वधीक हाईलाइट करनि। आई एम वेरी ग्रेटफुल। मूंखे तमामु सुठो लॻो आहे तव्हां सां अॼु हिन प्रोग्राम खे कंडक्ट कंदे। ॿिन्हिनि महिमाननि जी आउं शुक्रगुज़ार आहियां, तव्हां आयो, तव्हां टाइम ॾिनो, प्रोग्राम असांजे तमामु व्यूवर्स ताईं पहुतो ऐं असांजा पोयां जेको आहे सो असांजी टीम कॉमेंट्स बि ॿुधणु चाहे पई सुबुह महिराण जे लाइ, सो प्लीज़। महिरान टीवी तमामु हिकिड़ो सुठो कमु करे पई फील्ड में ऐं जेको आहे मुख़्तलिफ़ शख़्सियतनि खे हिते घुराए उन्हनि जा राया वठे थी ऐं इहा हिकिड़ी जेका इम्प्रूवमेंट आहे ऐं असां चाहियूं था त इन्हनि अहिड़नि इदारनि में जेको आहे जेके ख़ामियूं नज़र अचनि थियूं उन्हनि खे हाईलाइट करनि त वधीक जीअं इदारा बहितर नमूने कमु करे सघनि। उहो ई तव्हांजे चैनल जे मार्फत इहे कोशिशूं हलनि पियूं, असां तव्हांखे इन जे लाइ एप्रिशिएट था कयूं। थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। नाज़रीन, चयो वेंदो आहे त एवरी एक्शन हैव इट्स इक्वल एंड अपोजिट रिएक्शन। जेको थींदो आहे त हुनजो जेको आहे सो उहो आउटपुट आहे उहो मिलंदो आहे। सेम ईअं ई आहे। असां जेकॾहिं घर जी ॻाल्हि कयूं था, असां जेकॾहिं मुआशरे जी ॻाल्हि कयूं था, असां जेकॾहिं स्कूल्स जी ॻाल्हि कयूं था, असां जेकॾहिं इदारनि जी ॻाल्हि कयूं था, प्रोग्राम ओवरऑल प्रोग्राम खे मां समराइज़ करणु चाहियां पई। असां जेकॾहिं स्कूल्स जी ॻाल्हि कयूं था त ॿारनि खे जेका तरबियत मिलंदी एजुकेशन सां गॾु त ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां वटि उहे पर्सनैलिटीज़ अॻियां ईंदियूं। घरनि में जेको सेखारियो वेंदो, मां हमेशह चवंदी आहियां जॾहिं डोमेस्टिक वायलेंस ते मैडम पाण ॻाल्हि कईसीं त जेकॾहिं छोकिरीअ खे घर में भाउ सां ॻाल्हाइण जो इख़्तियार कोन आहे ऐं उहो पंहिंजे पीउ सां वेही करे पंहिंजे प्रॉब्लम खे डिस्कस कोन थी करे त उनखे उहो कॉन्फिडेंस कोन थो मिले। उहा जॾहिं सोसाइटी में ॿाहिरि वेंदी त उहा कॉन्फिडेंस लेस हूंदी, उनखे कॉन्फिडेंस कोन हूंदो त उहा ॿाहिरि जे मामलात खे कीअं ॾिसंदी ऐं पोइ वरी जॾहिं उनखे हिकिड़ो घर मिले त हिकिड़ी ॿी ज़िंदगी मिले थी त उहा डोमेस्टिक वायलेंस जो शिकार थिए थी। इहो तमामु वॾो असांजी सोसाइटी में इन ॻाल्हि जो तमामु वॾो फुक़तान आहे त घर में उहा जेको आहे सो तालीम न मिलंदी आहे, घर में उहो कॉन्फिडेंस न मिलंदो आहे। अव्हांखे पंहिंजी नियाणियुनि खे कॉन्फिडेंस ॾियणो आहे, हिमत
ॾियणी आहे ऐं एतबार करिणो आहे। मां सम्झां थी त जेका न्याणी हूंदी आहे उहा ॾाढी सॉफ्ट हार्टेड हूंदी आहे ऐं ॾाढी ख़ूबसूरत ज़हन जी ऐं ख़ूबसूरत तबियत जी मालिक हूंदी आहे। उनखे जेको तव्हां ॾींदव उहा तव्हांखे मोटाए उहे सभु कुझु ॾींदी। सो पंहिंजनि बचनि जो अव्हां पाण ई ख़्यालु करे सघो था, तव्हां पाण ई ऑन करे सघो था पंहिंजे घर खे, पंहिंजी सोसाइटी खे ऐं हर शइ खे। हींअर हिननि ॻाल्हियुनि सां मूंखे ऐं मुंहिंजी टीम खे ॾींदव इजाज़त, सभिनी टीम मेंबर्स खे, मुंहिंजे महिमाननि खे ॾींदव इजाज़त। पंहिंजी दुआउनि में भरपूर रखंदो यादि। अल्लाह निगहबान।